ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि 20/1/1981। मन बुद्धि संस्कार जे अधिकारी वरदानी मूर्त आहिनि। मन बुद्धि संस्कार जे अधिकारी ही वरदानी मूर्त आहिनि। अॼु वरदाता ऐं विदाता बाप पंहिंजे महादानी वरदानी ॿारनि खे ॾिसनि था। वरदाता ऐं विदाता बाबा पंहिंजे महादानी वरदानी ॿारनि खे ॾिसनि था। वर्तमान समय महादानी जो पाठ सभी यथाशक्ति वॼाइनि था। वर्तमान समय महादानी जो पाठ सभी यथाशक्ति वॼाइनि था। महादानी लेकिन हाणे अंतिम समय समीप ईंदे हुए विशेष वरदानी रूप जो पाठ प्रैक्टिकल में वॼाइणो आहे। हाणे अंतिम समय में वाचा सेवा थोड़ी थी सघंदी। हिन समय त हर हिक खे वरदान ई ॾियणा पवंदा न। महादानी विशेष वाणी द्वारा सेवा कंदा आहिनि, लेकिन साथ में मनसा जी परसेंटेज कम हूंदी आहे। महादानी मतलब वाणी सां सेवा ज़्यादा करण वारा है न। महादानी वाणी सां सेवा ज़्यादा कंदा आहिनि, लेकिन मनसा सां परसेंटेज कम हूंदी आहे। वाणी कम ऐं मनसा जी परसेंटेज ज़्यादा हूंदी आहे, उनखे वरदानी चईंदासीं। अर्थात संकल्प द्वारा, शुभ भावना, शुभकामना द्वारा थोड़े समय में ज़्यादा सेवा जो प्रत्यक्ष फल ॾिसी सघंदा आहियो। इन करे काथे बि तव्हांखे कंहिंखे बि ज्ञान ॾियण जो मौक़ो मिले थो, पहिरियों आहे न उते बाबा खे यादि करो, है न। सम्झो तव्हांजे घर अॼु कोई महिमान अचण वारो आहे, है न, त छा करो, बाबा खे यादि करो ऐं पंहिंजे घर में बाबा जी किरनियूं फैलायो ऐं संकल्प करो कि अॼु हिन घर बाबा जे घर में जो बि आत्मा ईंदी उहो बाबा जो परिचय वठी वेंदी, बाबा जो ज्ञान ॿुधी वेंदी, है न, तव्हांजे घर में। न त रोज़ु सुबुह जो करो। रोज़ु सुबुह अगरि अमृत वेलो तव्हां कंदा आहियो, वैसे त अमृत वेलो करिणो खपे, सम्झो न बि करो था न, त जॾहिं बि तव्हां उथंदा आहियो न, नियम ठाहे छॾियो, मूंखे 10-15 मिंट पहिरियों उथणो आहे, पहिरियों मूंखे बाबा खे गुड मॉर्निंग करे बाबा खे यादि करिणो आहे। इहे नियम त ठाहे सघंदा आहियो न, है न। अगरि तव्हां अमृत वेलो त वैसे करो, न बि करो था, चलो तव्हां 4 बजे 3:30 बजे नथा उथी सघो, 4:30 उथो, 4:45 उथो, 5 उथो, लेकिन लक्ष्य असांजो हुजिणो खपे कि असांखे 3:30 बजे उथिणो आहे। या अगरि राति जो जल्दी सुम्हंदा आहियो त पंहिंजो नियम ठाहे छॾियो, 2 खां 5 ताईं योग ई न कजो। 2 खां 5 मुरली बि पढ़ी वठो, हिकु अव्यक्त मुरली, हिकु साकार मुरली, पोइ 4 बजे योग करो, ईअं करो। बाक़ी 3 घंटा योग करण में त पोइ थोरो उहो बि थी वेंदो आहे, है न। त लक्ष्य ठाहियो न, पंहिंजी स्टडी जो बि त टाइम ॾियो न, है न। ॾिसो जेका विद्यार्थी हूंदा आहिनि जो पढ़ाई कंदा आहिनि, कई विद्यार्थी नौकरी बि कंदा आहिनि, पढ़ाई बि कंदा आहिनि, त उहो धंधो बि कंदा आहिनि, पढ़ाई बि कंदा आहिनि, ऐं अगरि उन्हनि जी गृहस्थी आहे त उहो बि, त कीअं बि करे उहो बैलेंस कंदा आहिनि न, है न। त ईअं न सोचो मां निंड घटि कंदमि त थकिजी पईंदमि, न, तव्हांखे उहा एनर्जी कम में ईंदी, है न। तव्हां 2 बजे उठो, 3 बजे उथो, मुरली पढ़ो, पोइ थोरी देरि बाबा खे यादि करो, बाबा जा गीत हलायो। अॼु बाबा चई न, वेही करे तव्हांखां नथो थिए त घुमी करे बाबा, बसि असांखे बाबा खे यादि करिणो आहे। ईअं थोरी कि बैठक योग ई करिणो आहे, है न। घुमी करे करो, कीअं बि करो, लेकिन साथ साथ न जो स्टडी टाइम हूंदो न मुरली पढ़ण जो, सुबुह जो ई पढ़ी वठो। अगरि तव्हांखे 5 बजे का कमु आहे, थोरो 5 बजे माण्हुनि जे घर में अगरि भक्ति मार्ग वारा बि उथी वेंदा आहिनि, ईअं कंदा आहिनि,
त तव्हां 3 बजे उथी करे मुरली पढ़ो, पोइ योग करो। त हिन सां छा थींदो, संकल्प करो कि हिन घर में अॼु जो बि ईंदो, मां या जिते बि तव्हां काॾे वञो था उन जॻह ते पहिरियों खां ई वाइब्रेशन ॾेई छॾियो। बाबा खे यादि करे उन जॻह ते बाबा जी किरनियूं फैलाए छॾियो। पोइ सोचो हिन जॻह ते मां वेंदमि ऐं सभिनि खे बाबा जो परिचय ॾींदमि। पोइ कीअं न कीअं करे तव्हां सां सेवा ज़रूरु थींदी आहे, है न। त बाबा चवंदा आहिनि कि वाणी घटि ऐं मनसा जी परसेंटेज ज़्यादा हूंदी आहे न, सम्झो त पहिरियों ई मन सां सेवा करे छॾी, त पोइ तव्हांखे वाणी सां हिकु शब्द ई थींदो न, 1-2 शब्द ई, थोरे शब्दनि में ई हुन आत्मा खे टच थी वेंदो। तो संकल्प द्वारा, शुभ भावना, शुभकामना द्वारा थोड़े समय में ज़्यादा सेवा जो प्रत्यक्ष फल ॾिसी सघंदा आहियो, है न। ईअं ई न असांजे घर महिमान आया, ईअं आया, कोई ईंदो आहे, बट कंहिंजे घर अगरि तव्हांजे घर रहे थो त परेशान न थियो, उनखे सकाश ॾींदा रहो, उनखे लाइट माइट ॾींदा रहो कि आत्मा बि बाबा जो ॿार ठही वञे। वरदानी न त कुझु न कुझु त बाबा जो वठी वञे। वरदानी रूप द्वारा सेवा करण लाइ पहिरियों स्वयं में शुद्ध संकल्प खपनि, है न। तव्हांजी इहा ई सेवा घर गृहस्थी वारा जीअं सेंटर वारी दीदियूं हेॾे होॾे वेंदियूं आहिनि, है न, या सेंटर ते क्लास कराईंदियूं आहिनि, तव्हां छा कंदव? बसि ॿुधी करे हली ईंदव, है न। असांखे बि तव्हांजी सर्विस छा आहे? अॼु हिन शरीर छॾियो अथई, अॼु हिन जे घर शादी आहे, अॼु हिन जे करे इहो प्रोग्राम आहे, त असांखे शादियुनि जे लाइ शादी अटेंड करण जे पर्पज़ सां थोरी वञिणो आहे। असांखे वञिणो आहे कि हा भई उते शादी आहे, हुन शादी जाते बि शादी आहे न, जंहिं घर में जाते बि उन्हनि जो बि कार्यक्रम आहे, उते पहिरियों खां ई बाबा जी रेस पहुचाए छॾियो, है न। बाबा तव्हांजे हिन घर में हिन ॿारनि जो इहे प्रोग्राम आहे, हुते बि सभिनि खे तव्हांजो परिचय मिले, तव्हांजो संदेश मिले, है न। या असां निर्विघ्न उतां थी करे जो बि तव्हांखे सेवा कराइणी आहे उते सेवा कराए असां हली अचूं, न त किथे न किथे कुझु न कुझु विघ्न अची वेंदो आहे। त हिनखे चइबो आहे मनसा सेवा। त वरदानी रूप द्वारा सेवा करण लाइ पहिरियों असां में शुद्ध संकल्प हुजे तथा अन्य संकल्पन के सेकंड में कंट्रोल करण जो विशेष अभ्यास खपे, है न, विशेष अभ्यास खपे। बाक़ी कोई व्यर्थ संकल्प, नेगेटिव संकल्प न हुजे। सॼे ॾींहुं शुद्ध संकल्पनि जी सागर में लहराईंदा रहूं। जे समय चाहियूं शुद्ध संकल्प जे सागर जे तले में वञी करे साइलेंस स्वरूप थी वञूं, अर्थात ब्रेक पावरफुल हुजे। हाणे असां हिन दुनिया में, हिन शरीर में कननि सां ॿुधूं था, मुख सां चऊं था, हाणे असां बसि मां आत्मा निराकार, ॿियो कुझु न आहे। न हाणे मां बाबा सां गॾु हिन सृष्टि ते पार्ट थी वॼायां। हाणे बाबा चए स्टॉप स्टॉप, परम धाम में शिव बाबा सां गॾु, निराकार शिव बाबा सां गॾु मां निराकार आत्मा, शिव बाबा जे हिकदमि समीप, जे शिव बाबा जी रेस डायरेक्ट मुंहिंजी आत्मा ते पवंदियूं ऐं मां परम धाम में बाबा जे हिकदमि नज़दीक वेठी आहियां। इहा स्थिति त खपे अंत समय, अंत समय जी इहा ई स्थिति आहे। उहा असांखे हाणे खां ई अभ्यास करो ऐं उहा हर घंटे करो, छो जो हर घंटे सिचुएशन चेंज थींदी न। भई ॾिसो, जंहिं समय सिचुएशन ठीकु आहे, शांती आहे, कोई प्रॉब्लम न आहे, हुन समय त असां परम धाम में पंहिंजो ध्यानु टिकाए सघंदा आहियूं बाबा सां गॾु। लेकिन जंहिं समय अति हलचल हुजे न, उन समय बि असां परम धाम में बाबा सां गॾु। जंहिं समय कोई
वॾी प्रॉब्लम परिस्थिति वारी ॻाल्हि तव्हांजे साम्हूं हुजे, हुन समय बि मां बाबा सां गॾु परमधाम में, त हिन सां न उहा जेकी प्रॉब्लम आहे न उहा बि सहज सां सॉल्व थींदी। कॾहिं तव्हांजे मन में अगरि ॾाढा ई वीचार हलनि था, ॾाढा ई संकल्प विकल्प व्यर्थ संकल्प हलनि था, उन समय हिकदमि स्टॉप, उन समय बि अभ्यास करे ॾिसो। हीअं न उन समय मुंहिंजी स्थिति ठीकु न हुई हिन करे मां हुन घंटे न कयो, कुझु मां सुबुह खां त कयो पर शाम जो ॻाल्हि हीअ थी वई त मां स्टॉप करणी पइजी वियो। हाणे असांजो विशेष पुरुषार्थ इहो हुजिणो खपे, हर घंटे घड़ी घड़ी जॾहिं बि तव्हांखे लॻे थो परिस्थिति ॾाढी हलचल वारी आहे, ॻाल्हियूं ॾाढियूं, वातावरण ॾाढो अहिड़ो आहे, हुन समय मां आत्मा परमधाम निवासी बाबा सां गॾु वेठी आहियां। छोजी अंत समय त हाहाकार ई थींदो न, इहे चिल्लाईंदा, उहो चिल्लाईंदा, इहे चईंदा अरे मूंसां ईअं थी वियो, अरे हिन जो ईअं थी वियो। अंत समय चारों तरफ़ होॾा बारिश, होॾा बाढ़, होॾा भूकंप, होॾा माण्हुनि जी रड़ियूं, होॾा लड़ाई झगड़ा। छोजी भारत में त लड़ाई झगड़ा ई थींदा, सिविल वॉर थींदो न, बाबा चई न भारत में सिविल वॉर थींदो। विदेश वारा त इहे मिसाइल आई ऐं वियो, जीअं हाणे यूक्रेन ऐं रशिया, गजा में जेको थिए थो, इज़राइल ऐं गजा में, हुते त वेठे वेठे माण्हू मिसाइलूं फिटी था करनि, किथे बि हली थी वञे, वियो। लेकिन हिते त असांखे बाबा चईंदा आहिनि न भारत में त खून जी नदियूं बहंदियूं, माण्हू चिल्लाईंदा, लड़दा। हाणे त वरी बि सभु पंहिंजे पंहिंजे अलॻि अलॻि घर वठी शांति वेठा आहिनि, परंतु तव्हां ॾिसंदा हूंदव, तव्हां जॾहिं पंहिंजे संबंधियुनि सां मिलंदा हूंदव या कोई पुराणो संबंधी, त उहे पुराणी ॻाल्हियूं निकिरंदियूं आहिनि न, पोइ तॾहिं चईंदा आहिनि न तॾहिं मां तव्हां सां मिलंदी न आहियां, वरी ॻाल्हियूं उहे ई निकिरनि, त अंत में ई सभु निकिरंदियूं ऐं माण्हू हिक ॿिए सां लड़णु शुरू करे छॾींदा। हिन मूंसां ईअं कई, हिन मूंसां, जेकी ॻाल्हियूं असां बाबा खे यादि करे भुलिजी विया आहियूं, है न। लेकिन माण्हुनि जे दिमाग़ में, जे अज्ञानी माण्हुनि जे दिमाग़ में उहे भुलिजिया न आहिनि, उहे अंदरि ई अंदरि सोचनि था, अंदरि ई अंदरि हुन सोच जे कारण डिप्रेशन में आहिनि, परेशान आहिनि, दुखी आहिनि। तव्हां मिली ॾिसो, कंहिं बि मिलंदा ई हूंदव, तव्हां ॾिसंदा ई हूंदव अञा ताईं उहे पुराणी ॻाल्हियूं, सभु गीत, कोई बसि मिले उन्हनि खे, उहे ई पुराणी ॻाल्हियूं गीत जे रूप में ॻाईंदा रहंदा। त अंत समय इहे ई पुराणी ॻाल्हियूं उन्हनि खे साम्हूं ईंदियूं। पोइ कंहिंखे गुस्सो आयो, कंहिंखे मारियईं, हीअं करें, त हेॾे होॾे ॾाढियूं रड़ियूं मिलंदियूं, है न। त हुन समय त सभु कुझु ॾिसंदे हुए तव्हांजा ई संबंधी, तव्हांजे ई मोहल्ले में इहे सभु माण्हू रड़ियूं कंदा, चिल्लाईंदा, लड़दा, हुन समय बि तव्हां परमधाम में पंहिंजे पाण खे पहुचाए सघंदा आहियो। जेतिरो जल्दी पहुचाए सघंदा ओतिरो नज़दीक बाबा जे। हाणे त माण्हू सोचंदो आहे अरे रड़ियूं थी थियनि, हल हल किथे रड़ियूं थी थियनि ॾिसूं, लेकिन असांखे छा करिणो आहे, रड़ियूं थी थियनि, हलो बाबा, पोइ भले ई कर्म क्षेत्र में अची करे ॾिसो छा थियो, पर हिकु सेकेंड त बाबा यादि अचिणो खपे न, बुद्धि त मथे वञे। त बाबा चवनि था कि इहे सॼे ॾींहुं असांजो शुद्ध संकल्प रहंदा न, तॾहिं असां स्टॉप करे सघंदासीं। त हाणे खां अभ्यास करो, सॼे ॾींहुं शुद्ध संकल्पनि जे सागर में लहराईंदा रहो। जंहिं समय चाहो शुद्ध संकल्पनि जे सागर जे तले में हली वञो, साइलेंस स्वरूप थी वञो, अर्थात ब्रेक पावरफुल हुजणी खपे। संकल्प शक्ति असांजे कंट्रोल में हुजणी खपे। हिनखे त स्वराज्य अधिकारी चईंदा आहिनि न, है न। साथ साथ आत्मा जी ऐं ॿी बि विशेष ॿ शक्तियूं, बुद्धि ऐं संस्कार,
टई ही असांजे अधिकार में हुजनि, है न, टई ही असांजे अधिकार में हुजणी खपे। मन बुद्धि संस्कार, इन जे लाइ छा पुरुषारथ करो, संकल्प करो। मुंहिंजे आत्मा जो मन बुद्धि संस्कार शिव बाबा जीअं आहे, मतिलबु शिव बाबा जे मन में जहिड़ा संकल्प ओड़ा मुंहिंजे मन में संकल्प, शिव बाबा जी बुद्धि में जो श्रेष्ठ मत आहे, जो भी सम्झ आहे वो मुंहिंजे आत्मा में भी आहे। शिव बाबा जे जहिड़ा संस्कार वो मुंहिंजे आत्मा जा भी ओड़ा ई संस्कार, न। जीअं माण्हू मैचिंग, हिन अहिड़ा कपिड़ा पाता अहिड़े ई मां बि पायां, हिन हीअं हेयर स्टाइल कई अथई मां बि कयां, हिन हीअं मेकअप कयो अथई मां बि कयां, इहे हीअं पढ़े थो मां बि हीअं कोर्स करां। हूअं असांजो छा संकल्प हुजे कि असांजी मन बुद्धि संस्कार टई शक्तियूं, शिव बाबा जी जीअं इहे टे शक्तियूं कमु कंदियूं आहिनि उहे असांजी बि कमु करनि, सेम टू सेम। हिन सां छा थींदो, जॾहिं अंत समय वञण जो समय ईंदो न, त शिव बाबा खे त संकल्प ईंदो भई हा हिन सेकेंड वञिणो आहे, त असांखे बि अची वेंदो। छोकी फ्रीक्वेंसी हाणे खां ई असां मैच था करूं न शिव बाबा सां गॾु, है न। निराकार रूप में शिव बाबा सां, ऐं ब्रह्मा बाबा सां बि मैच करणी आहे, बाप दादा सां मैच करणी आहे। अगर बाप दादा से मैच कंदासीं त हिन कर्म क्षेत्र में हर कर्म कीअं करिणो आहे, कॾहिं करिणो आहे, श्री ब्रह्मा बाबा शिव चईंदा न फॉलो बाप दादा, त निराकार रूप में शिव बाबा के फॉलो करो, साकार रूप में कर्म क्षेत्र में कर्म कीअं करिणो आहे, उन जे लाइ असांखे ब्रह्मा बाबा के फॉलो करिणो आहे। त असांजो मन बुद्धि संस्कार शिव बाबा और ब्रह्मा बाबा जीअं मैच थियणो खपे। इहे टे शक्तियूं हुननि जीअं कमु करनि जीअं हुननि जी कंदियूं आहिनि। सहज पुरुषारथ आहे न, त बाबा चवनि था कि टई मां सां हिकु शक्ति जे मथां बि अगरि अधिकार कमु हूंदो न, त वरदानी स्वरूप जी सेवा जेतिरी करणु चाहींदा आहियो ओतिरी न करे सघंदा आहियो। छोजी वरदानी स्वरूप मतिलबु हर हिक खे असां शुद्ध संकल्प सां उन्हनि जे लाइ शुद्ध संकल्प करो, है न। अगरि मन में जरा भी नेगेटिविटी हूंदी, बुद्धि में जरा भी सुठी मत न हूंदी, मिक्सचैरिटी हूंदी, अगरि दानी संस्कार न हूंदा त काथे न काथे असां खे प्रॉब्लम अची सघंदी आहे, असां हुनखे ॾेई न सघंदासीं, है न। त वरदानी स्वरूप मतिलबु मनसा शक्ति द्वारा उन्हनि आत्माउनि खे असां लाइट माइट ॾियूं, है न। मनसा शक्ति, मनसा शुभ भावना शुभकामना सां उन्हनि आत्माउनि खे कंहिंजे प्रति शुभ भावना करणी आहे, त हुन जे लाइ असांजे मन में ॿियो कंहिंजे लाइ बि अशुभ भावना न हुजणी खपे। मतिलबु सम्झो तव्हांखे हिकु कमु आहे लेकिन हुन कम सां हुन माण्हू खे त फ़ाइदो आहे लेकिन ॿिए खे नुक़सानु थो पहुचे, ऐं जंहिंखे फ़ाइदो आहे हुन सां त तव्हांखे प्यारु आहे, है न। हुन त तव्हांखे अची चयईं कि मुंहिंजो इहो कमु आहे, हीअं करिणो आहे, है न। तव्हांखे सम्झ आहे कि हिन जो इहो कमु थी वियो त पोइ हुनजो नुक़सानु थी वेंदो, हा उहो इंसान बि सुठो आहे, है न। त असां हुन जे लाइ शुभ भावना कंदासीं, लेकिन मन में छा थींदो, हा भई हिन जो सुठो थी वञे ताकी उहा घाटे में हली वञे, हे भॻवान हिन जो बसि इहे कमु करे छॾ, उन सां त असांजो कोई मतिलबु न आहे, भले बाढ़ में वञे, मुंहिंजे हिन जो कमु करे छॾो भॻवान। लेकिन भॻवान जो त उहा आत्मा बि ॿार आहे, उहा आत्मा बि ॿार आहे, त हिनखे वरदानी न चईंदासीं। वरदानी मतिलबु सर्व जे लाइ सुठो कमु,
असांखे कोई चए कि तव्हां भॻवान सां प्रार्थना करो असांजो कमु थी वञे, असांखे संकल्प करिणो आहे बाबा हिन आत्मा खे इहे कमु आहे, जो बि तव्हांखे ठीकु लॻे सभिनि जो ई सुठो थी वञे, मतिलबु उहा आत्मा बि संतुष्ट, उहो बि संतुष्ट। असांजी भावना इहा हुजणी खपे, है न। सम्झो कंहिंजी ससु न, पंहिंजी धीअ अगरि कोई कंहिंखे चए माउ खे मुंहिंजी ससु अहिड़ी त माउ जे मन में त धीअ सुठी ससु ख़राबु, लेकिन असां बाबा जा ॿार आहियूं, बाबा हिन ॿिन्हिनि आत्माउनि जे लाइ जो सुठो हुजे उहो थी वञे, हिन ॿिन्हिनि जो ई कल्याण थी वञे। हीअं न कि तव्हां सोचो न मुंहिंजी धीअ सुठी आहे, मुंहिंजी धीअ जो कल्याण थिए, हुनजी ससु मरे वञे, है न। कॾहिं कॾहिं थींदी आहे न, मां ही इहा सोचदी आहे अरे हिनजी ससु त ॾाढी परेशान थी करेसि, ॿुढी मरे वञे त मुंहिंजी धीअ सुखी थिए। हीअं अॼुकल्ह जी कलयुगी मावरियूं बि चई ॾींदियूं, सोचे ई ॾींदियूं, भले चयनि न अंदरि सोचदी त हूंदी, अरे हीअ ॿुढी कॾहिं मरदी, मुंहिंजी धीअ सुखी थिए, ॾाढो परेशान करे थी मुंहिंजी धीअ खे। असां पंहिंजो बुरो कर्म था ठाहियूं न। हाणे हुन तव्हांजी धीअ हुन ससु जो हिसाबु किताबु असां छो चऊं ॿुढी मरे वञे, असां त बाबा जा ॿार आहियूं न, असां चऊं हिन ॿिन्हिनि जो ई भलो थी वञे। इनखे चइबो आहे वरदानी स्वरूप। वरदानी स्वरूप मतिलबु हर हिक जे लाइ सुठो सोचण वारी आत्मा। वरदानी स्वरूप वारी आत्मा जे लाइ कोई दैहिक संबंध, हीअ मुंहिंजो, हीअ मुंहिंजी धीअ, मुंहिंजो पुटु, मुंहिंजो पति, मुंहिंजो फलानो, है न, हीअं न थींदो। वरदानी स्वरूप मतिलबु सर्व जे लाइ सुठो सोचण वारा, उन्हनि खे पंहिंजी मन बुद्धि संस्कार टिनी शक्तियुनि जे मथां कंट्रोल हूंदो। त असांखे छा ठाहिणो आहे, वरदानी मूर्त। वरदानी मूर्त ठाहिण लाइ छा करिणो पवंदो, पंहिंजी जो विशेष शक्तियूं आहिनि, मन बुद्धि संस्कार, इन्हनि ते पूरो अधिकार हुजणो खपे। हिन वर्ष में जेतिरो ई महाकार्य महायज्ञ रचियो आहे, ओतिरो ई हिन महायज्ञ में महादानी जो पाठ बि विशेष वॼाइणो आहे। साथ साथ आत्मा जी टई शक्तियुनि जे मथां बि संपूर्ण अधिकार जी जो बि कमी हुजे हुनखे बि महायज्ञ में स्वाहा करणो आहे। मन बुद्धि संस्कार जे मथां संपूर्ण अधिकार में तव्हांखे लॻे थो कि मां हिननि ते अधिकार करण में मुंहिंजी ये कमी आहे, है न, त हुन कमी खे बि असांखे हिन महायज्ञ में स्वाहा करणो आहे, है न, स्वाहा करणो। जेतिरो ई विशाल कार्य करिणो आहे, ओतिरो ई हिन विशाल कार्य खां पोइ स्वचिंतक शुभचिंतक सर्व शक्तियुनि में मास्टर विधाता श्रेष्ठ संकल्प द्वारा मास्टर वरदाता सदा सागर जे तले जे अंदरि अति मिठे शांत स्वरूप लाइट माइट हाउस ठही इन स्वरूप जी सेवा करिणो आहे। छा करिणो आहे कि यज्ञ जो त कार्य केॾो विशाल आहे, है न। स्पेशली तव्हां शांतिवन में वेंदा, भई पांडवन में त चलो लॻे न माण्हुनि खे, ज्ञान सरोवर में बि न लॻे, लेकिन तव्हां अगरि शांतिवन में ॾिसंदव, हुते ॾिसंदव हा भई एॾा सारा माण्हू बाबा मिलन थींदो आहे, भटियूं थींदियूं आहिनि, शिविर थींदा आहिनि, केॾा सारा, मतिलबु हुते त नॉन स्टॉप कुझु न कुझु थींदो ई रहंदो आहे, है न। एॾा सारा कॉम्प्लेक्स आहिनि, केरु संभालंदो? बसि हिकु हा भई चीफ इहा आहे, हिकु चीफ संभाले सघंदी आहे,
है ना, संभाले सकती हिकु चीफ एॾे सारे कॉम्प्लेक्सनि खे, एॾे सारे पूरे विश्व में एॾा सेंटर, कंहिं सेंटर ते छा थो थिए छा नथो थिए, उहो चीफ हिकु जॻह वेही करे चलो हिकु ॿ टे केतिरा बि हुजनि संभाले सघंदा आहिनि। इंसान न संभाले सघंदो। बाबा जो कार्य ॾिसो केॾो विशाल आहे, ऐं आए दिन नया ॿार अचनि था, एॾा कार्य थियनि था, एॾी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, एॾा सारा ॿार बाबा जा सिर्फ़ु सेंटर ते न आहिनि, घर गृहस्थी में तव्हांखे बि मदद मिले थी। केरु थो करे? हुतां जी चीफ थी करे छा तव्हांजी मदद? हाँ, कंहिंखे पतो थो लॻे, कंहिंखे पतो आहे कि हुतां जी के वॾी दीदी खे पतो आहे तव्हां हिन घर में रहंदा आहियो, चलो तव्हांजी दीदी खे त पतो आहे, उन्हनि खे बि हमेशह कॾहिं कॾहिं वेंदा हो त हमेशह थोरी ध्यानु ॾींदा तव्हां ते, लेकिन त बि तव्हांखे बाबा जी मदद मिले थी घर वेठे, त इहो पूरो एॾो विशाल कार्य केरु थो करे? शिव बाबा, ब्रह्मा बाबा द्वारा करनि था न, है ना। त सोचो एॾो विशाल कार्य अगर कोई इंसान सोचे कि एॾो विशाल कार्य करिणो आहे त हुनजे लाइ उनखे स्वचिंतक मतिलबु ख़ुदि जे लाइ बि सुठो सोचो, ॿियनि जे लाइ बि सुठो सोचो, सर्व शक्तियुनि में मास्टर विधाता ठहो, श्रेष्ठ संकल्प द्वारा मास्टर वरदाता सदा सागर जे तले जे अंदरि अति मिठे शांत स्वरूप लाइट माइट हाउस ठही करे सेवा करणी आहे। मतिलबु तव्हां हिन खे ईअं न ॾिसो अगरि कोई सेंटर इंचार्ज सोची न मां सेंटर इंचार्ज आहियां, मूंखे एतिरे ॿारनि जी ज़िम्मेवारी आहे, हिन मोहल्ले जी ज़िम्मेवारी आहे, हिन शहर जी ज़िम्मेवारी आहे, त उहो कॾहिं बि कुझु बि न करे सघंदी वो सेंटर इंचार्ज। लेकिन अगर वो सोचती मां आत्मा आहियां, बाबा जी संतान आहियां, बाबा मूंखे हिते विहारे थी न, अगरि हुनजो बुद्धि योग जेतिरो बाबा वटि हूंदो सॼो ॾींहुं, है न, जेतिरो उहा आत्मा बाबा सां गॾु जुड़ियल हूंदी, पंहिंजो मन बुद्धि संस्कार हुनजो बाबा सां जुड़ियल हूंदो न, ओतिरो उहा हुन शांत स्वरूप में वेही करे कर्म कंदे हुए बि हुनजी लाइट माइट हाउस पूरे शहर में फैलंदी। वो लक्ष्य शहर में फैले या वो सोचे पूरे विश्व में फैले थी, जेतिरो जो सोचंदो हा भई मुंहिंजी ये ज़िम्मेवारी आहे त हुनजी रेस होसि ताईं पहुचंदी। अगर कोई सेंटर इंचार्ज सोचे कि न ये सभु पूरे विश्व में जेतिरा बि ॿार आहिनि बाबा जा ॿार आहिनि ऐं हिन जी सेवा करणु मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे, मां बाबा खे यादि थी करां, पूरे विश्व में लाइट माइट फैले थी, त उहो सेंटर इंचार्ज छा कोई तव्हां गृहस्थी बि तव्हां ईअं सोचंदव न कि मां बाबा जो ॿार पूरी विश्व जी आत्माउनि खे लाइट माइट थो ॾियां, त तव्हां हिते घर गृहस्थी में कर्म कंदे हुए बि न तव्हां द्वारा पूरे विश्व में लाइट माइट फैलदी रहंदी ऐं माण्हुनि जी मदद थींदी वेंदी। ईअं ई त बाबा जो कार्य हले थो न, कोई इंसान थोरी करे सघंदो आहे एॾो कुझु। हुतां जे रहण वारा जेतिरो बाबा खे यादि कंदा न, ओतिरो हुन जॻह जो वातावरण हुतां में रहण वारे माण्हुनि खे प्राप्ति थींदी आहे, है न। जीअं सम्झो शांतिवन, हाणे शांतिवन में जो बि निमित आत्मायूं आहिनि, जंहिंखे बि जो बि ड्यूटी मिली आहे, है न, जीअं सम्झो शांतिवन में एॾा सारा कॉम्प्लेक्स आहिनि, हाणे हुतां जो रहण वारो जो बि माण्हू आहे उहो अगरि बाबा खे यादि करे कि मुंहिंजे हिन कॉम्प्लेक्स में कोई बि विघ्न न हुजे, सभु कार्य ठीकु हुजे, त उहो जेतिरो सुठी रीति यादि कंदो ओतिरो हुन कॉम्प्लेक्स में बाबा जी रेस वेंदी ऐं हुन कॉम्प्लेक्स में सुठो आत्मायूं जो ईंदियूं उहो सुठी अनुभूति करे वेंदियूं, है न। जो अलॻि अलॻि डिपार्टमेंट सभिनि खे मिलिया आहिनि या सेंटर अलॻि अलॻि मिलिया आहिनि या जोन हेड जो आहे, हाणे उहो पंहिंजी सोच पूरे विश्व ताईं रखनि था या पंहिंजी कॉम्प्लेक्स पंहिंजे सेंटर इंचार्ज या पंहिंजे घर ताईं रखनि था, उहो हुननि जी मर्ज़ी, है न, उहो हुननि जी मर्ज़ी। त हिनखे चइबो आहे वरदानी स्वरूप।
इन वरदानी स्वरूप ठहिण लाइ तव्हांखे पहिरियों ख़ुदि जे लाइ सुठो सोचिणो आहे, ॿियनि जे लाइ बि तव्हां केतिरो ॿियनि जे लाइ सोचो था, पंहिंजे सेंटर, पंहिंजे शहर, पंहिंजे कॉम्प्लेक्स या पंहिंजी पूरी दुनिया। उन हिसाब सां तव्हांखे बाप दादा द्वारा शक्तियूं मिलंदियूं, उहे शक्तियूं तव्हांजी पूरे विश्व में फैलंदियूं ऐं तव्हां हिकु जॻह शांति सां वेही करे पूरी विश्व में लाइट माइट फैलाईंदा रहंदा। इनखे चइबो आहे वरदानी स्वरूप। बाबा चवनि था जेतिरो ई साधननि द्वारा सेवा जी स्टेज ते अचिणो आहे ओतिरो ई सिद्धि स्वरूप ठही साइलेंस जे स्वरूप जी अनुभूति करणी आहे न। जेतिरे असां साधननि खे यूज़ करो न ओतिरो ई असांखे सिद्धि स्वरूप ठही करे साइलेंस जे स्वरूप जी अनुभूति करणी आहे। सेवा जे साधन भी ॾाढा सुठा ठाहिया आहिनि। जेतिरो विशाल सेवा जो यज्ञ रचियो आहे वैसे संगठित रूप जो ज्वाला रूप शांति कुंड जो महायज्ञ रचणो आहे। अॼुकल्ह साधन ॾिसो केॾा थी विया आहिनि, एॾा साधन थी विया आहिनि कि तव्हांखे कुझु बि न करिणो पवंदो, सिर्फ़ु रोटी खाइणी पवंदी। माण्हू केॾो कमु, एॾा सभु साधन थी विया आहिनि। पहिरियों त कपिड़ा धोई करे ईंदा हुया, अॼुकल्ह त मशीन अची विया आहिनि कि तव्हांजा प्रेस बि थी करे अची वेंदा। बर्तन धोइण, झाड़ू पोछा करणु, सभु मशीनियूं अची वियूं आहिनि। तव्हांखे कंहिंजी बि ज़रूरत हथ पेर हलाइण जी इंसान खे ज़रूरत ई न आहे। सभु दिमाग़ जो कमु मशीनूं करण लाइ अची वियूं आहिनि। लेकिन पोइ असां छा कंदासीं? अगरि असां ईअं ई साधननि खे यूज़ कंदा रहंदासीं त असांजा हथ पेर दिमाग़ कीअं हलंदो? असांखे बाबा खे यादि करिणो। बाबा चवनि था जेतिरो ई ॾिसो यज्ञ में आहे न, पहिरियों सभु कमु यज्ञ निवासी कंदा हुया, कोई बि ॿाहिरां वारो माण्हू न ईंदो हुयो, है न। दादियुनि जी अगरि तव्हां हिस्ट्री ॿुधी हुजे, सभु कमु रोटी ठाहिण, झाड़ू पोछो करणु, सभिनि जी ड्यूटी हूंदी हुई। हिन सां छा थींदो, जो अॼुकल्ह फैशन निकिरी वियो आहे न घर में मायूं रखण जो, अधु खां ज़्यादा, जो अॼुकल्ह लेडीज़ में एॾी बीमारी थिए थी न, परेशान थी वञनि, तंग थी वञनि, है न, डिप्रेशन में अची वञनि, डिवोर्स वठी वठनि, सुसाइड करे छॾनि। जेंट्स में बि आहे, ॿारनि में बि आहे, लेकिन लेडीज़ में जो ख़ासि आहे न, उहे मेन कारण इहे जो तव्हां घर में मायूं रखो था न, इहा आहे। छो जी ॾिसो, अगरि तव्हां शांति सां वेही करे पंहिंजे घर जी ड्यूटी ॾिसो त तव्हांखे लॻंदो कि हा मां सभु कमु करे सघंदी आहियां। ॿियो माण्हू छो रखंदा आहिनि? छो जी अॼुकल्ह अकेला रहंदा न। भई पहिरियों त माण्हू साथ रहंदो हुयो, त हिकु ॼणी रोटी ठाहे छॾे, हिकु ॼणे झाड़ू पोछो, हिकु ॼणी बर्तन, सभु साथ रहंदा हुया न। ॿियो कारण आहे इहे जो माण्हू अलॻि अलॻि रहंदा आहिनि, त हिन करे माण्हू सोचंदो आहे मां अकेली कीअं करां, मां अकेली लेडीज़ कीअं करां। हिन करे हुनखे साथी खपे, है न। त हिन सां छा थींदो आहे कि भले ई माण्हू अॼुकल्ह देह संबंधियुनि सां अलॻि थी थो वञे, लेकिन मन सां थोरी थो थी सघे, दिमाग़ सां थोरी थो थी सघे। छो जो हिसाब किताब त उते ई चुकतो करिणो आहे, है न। तंहिंखां त साथ रही करे करो न। वैसे बि तव्हांजो जीवन में बाबा जे ज्ञान में अचण खां पोइ त असांजो मन शांति थी वेंदो आहे। अज्ञान काल में जो ॻाल्हियूं आहिनि, त बाबा असांखे चवंदा, ॾिसो बाबा पहिरियों सभु कुझु यज्ञ में ॿार ई कंदा हुया, सभु कमु ऑल राउंडर। इन सां छा थींदो आहे, असांजो मन बुद्धि बिज़ी रहंदो आहे। असां बाबा जी यादि में रही करे कर्म बि कंदा रहंदा आहियूं, है न त अगरि असां वटि कोई कमु न आहे त मोबाइलियूं, टीवियूं, ॿियो त ॿियो ई वेस्ट,
है न। त बाबा जी असांखे चवनि था कि हाणे साधना त ॾाढा निकिरी वेंदा, लेकिन हाणे असांखे संगठित रूप में ज्वाला रूप शांति कुंड जो महायज्ञ रचणो आहे। इहा सेवा जो यज्ञ आहे, विश्व जी आत्माउनि में वाणी द्वारा हल हलाइणो आहे। हल हलाइण में हलचल थींदी आहे न, उन खां पोइ बीज विझिबो आहे। पहिरियों छा कबो आहे, हल हलाइबो आहे। त हल कहिड़ो हलाइणो, वाणी द्वारा हल हलायो। पोइ हल हलाईंदासीं, वाणी हलाईंदासीं त थोरी हलचल बि थींदी कि छा था चवनि। उन खां पोइ बीज बोयो, उन खां शीतलता जे रूप में साइलेंस जी पावन सां शीतलता जो जल विझो। त पहिरियों त उन्हनि खे वाणी द्वारा ज्ञान ॾियो। इन सां छा थींदो कि जीअं तव्हां बीज विझी छॾियो उन्हनि में, है न। सम्झो अगरि अॼु तव्हां सां कंहिंजी बि मुलाक़ात थी, है न, सभु माण्हू त इहे सोचंदा आहिनि गणेश भॻवानु, हनुमान भॻवानु, फलानो भॻवानु, फलानो भॻवानु। तव्हां अॼु छा, अगरि तव्हां सां कोई मिले, कोई तव्हां सां फ़ोन ते ॻाल्हाए, उहो जो बि ॻाल्हियूं चए, तव्हां कीअं बि करे बाबा जी यादि में उन्हनि सां ॻाल्हाइजो ऐं सोचिजो कि मूंखे अॼु हिनखे आत्मा ऐं परमात्मा, इहे ॿ शब्द कन में हिन जे विझणा आहिनि, है न। ॻाल्हियुनि में चई सघंदा आहियो असांखे, है न। असां ज्ञान में वेंदा आहियूं त असांखे उते ई सेखारींदा आहिनि कि असांजे शरीर खे हलाइण वारी आत्मा शक्ति हूंदी आहे। आत्मा में ई शक्ति भरणी हूंदी आहे, त उन लाइ परमात्मा खे बि निराकार रूप में यादि करणु सेखारींदा आहिनि। इन सां न मूंखे इहो फ़ाइदो थियो, मतिलबु उहो पंहिंजी अगरि कोई ॿियूं ॻाल्हियूं ॿुधाए, तव्हां उनखे विच में हीअं ॿुधायो। असांजो टारगेट हुजिणो खपे इहो। अगरि उहो कोई दुख जी ॻाल्हि ॿुधाए थी त ॾाढो ई सुठो आहे, पोइ त सहज ॾेई सघंदा आहियो कि ॾिस असांजी पंहिंजी आत्मा में न इहा शक्ति न हूंदी आहे, इन करे असां इहे दुख सहन न करे सघंदा आहियूं। तूं है न परमात्मा खे निराकार रूप में यादि कर ऐं चओ मां सहनशील आत्मा आहियां, ख़ुदि खे आत्मा सम्झे। त सम्झो इहे त हुन में आत्मा परमात्मा जा ॿ शब्द उनखे कन में विझिया, उनखे चयो कि परमात्मा असांजी आत्मा जो पीउ आहे, है न। त इहे तव्हां बीज बोए छॾियो जीअं त, है न। पोइ उनखे छा करो, साइलेंस जी पावन सां शीतलता जो जल विझो। तॾहिं शीतल जल पइण सां फल निकिरंदो। हुन जे प्रति शुभकामना कंदा रहो। पोइ कॾहिं बि उहो तव्हां सां ॻाल्हाए, पोइ वरी उनखे कुझु न कुझु बाबा जो ॿुधायो। त इहे धीरे 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 उहा आत्मा खे, चाहे पंहिंजे धर्म में अचण वारी आहे या ॿिए धर्म में वञण वारी आहे, चलो हुनजो जीवन त सुठो थिए, है न। असांखे लक्ष्य रखिणो आहे भई ॾिसो हिन ज्ञान में तव्हांखे माण्हू चईंदा, कई माण्हू इहे ज्ञान माण्हू सेवा कंदो आहे, ज्ञान ॿुधो आहे, सोचंदो आहे कि मां पंहिंजी प्रजा ठाहियां, दास दासियूं ठाहियां, राजधानी ठाहियां, है न। थींदो आहे न बाबा जी ज्ञान में कई माण्हू सेवा कंदा आहिनि, सोचंदा आहिनि असां पंहिंजी प्रजा था ठाहियूं, है न। लेकिन असां जॾहिं ज्ञान में आयासीं तॾहिं थोरी पतो हुयो एॾो कुझु राजा ई आहे, भले ॿुधियो हुयो, लेकिन ज्ञान में अचण खां पोइ जो असांखे सुख शांति मिली, असां त इहे ई चाहींदा आहियूं न कि असांखे जीअं सुख शांति मिले ईअं ॿियनि खे बि मिले, ॿिया बि भटकण बंदि थी वञनि, ॿियनि खे बि बाबा जो परिचय मिले, ॿिया बि बाबा जो ठही वञनि, है न। इहे हाणे तव्हां चेक करो तव्हांजे दिमाग़ में छा हूंदो आहे। कई ज्ञान में माण्हू इहे सोचंदा आहिनि असां पंहिंजी प्रजा ठाहियूं, फलानो ठाहियूं, लेकिन असांखे उहो त चलो जो बि आहे उहो त पाण खे पाण पंहिंजो पुरुषार्थ कंदा रहूं, पोइ अंत में पाण ई पतो लॻी वेंदो असां छा ठाहींदासीं न। लेकिन हाणे असांखे ज्ञान असां ॿुधूं था, लेकिन ज्ञान सां जो असांजी सम्झ वधंदी आहे, इन सां जो मन खे शांती मिलंदी आहे, जो ख़ुशी मिलंदी आहे, जो प्योरिटी आहे, जो हैप्पीनेस, पीस, लव, नॉलेज, न इन सां केॾो सुठो लॻंदो आहे न। मतिलबु अगरि तव्हां ज्ञान में सुठी रीति हलंदा आहियो, तव्हांजे जीवन में परिवर्तन आयो आहे,
त तव्हांखे अज्ञानी माण्हू सां गॾु वेहींदा हूंदव त तव्हांखे ख़ुदि जे जीवन में परिवर्तन लॻंदो हूंदो न। हू अञा ताईं उन्हनि ई ॻाल्हियुनि में बिज़ी आहिनि ऐं असां किथे खां किथे पहुची विया आहियूं, है न। त हिन रीति असांखे हाणे कोई बि असां सां ॻाल्हाए मिले, असां कंहिंसां मिलियूं या तव्हां काॾे मार्केट में वञो था, काॾे बि वञो था, असांजे दिमाग़ में हुजिणो खपे हिननि आत्माउनि खे असांखे कुझु न कुझु मनसा वाचा ॾियणो आहे, है न। पंहिंजे संबंध संपर्क द्वारा उन्हनि खे ख़ुशी ॾियणी आहे, उन्हनि खे शांती ॾियणी आहे, है न। त ईअं असांखे हल हलाइणो आहे। हल खां पोइ बीज विझणो आहे, पोइ शीतलता जो जल विझणो आहे। ईअं न सम्झणो आहे कि महायज्ञ थियो त सेवा जो ॾाढो पार्ट समाप्त थी वियो। इहे त हल हलाए करे बीज विधियो, मतिलबु जेतिरो बि माण्हू अञा ताईं कयो अथनि, शुरू में इहे 81 जी मुरली आहे। हुन समय जॾहिं उन्हनि ज्ञान ॾिनो हूंदो सभिनि, त हीअं न बाबा हुन समय चवनि पिया हीअं न सम्झो कि महायज्ञ थियो त सेवा जो ॾाढो पार्ट समाप्त थी वियो। इहे त हल हलाए करे अञा बीज विधो आहे। अगरि तव्हां अञा ताईं पंहिंजे संबंधनि खे किथे न किथे मिलंदा आहियो, कंदा आहियो, अगरि थोरो बहुत ॿुधाईंदा आहियो, त इहे जीअं तव्हां बीज विझी छॾंदा आहियो। महिनत ज़्यादा इन में लॻंदी आहे न, हल विझो ऐं बीज पए, उन खां पोइ फल निकिरण लाइ महादानी खां पोइ वरदानी जी सेवा करणी आहे। त जीअं हल हलायो, बीज विधो, इहो थी वियो महादानी ठहिणु। महादानी बाबा ॿुधाई न, महादानी मतिलबु वाचा सेवा। उन खां पोइ थींदी आहे वरदाननि जी सेवा। वरदानी मुहूर्त अर्थात स्वयं सदा वरदाननि सां संपन्न। सभिनि खां पहिरियों वरदान कहिड़ो आहे? सभिनि खे दिव्य जन्म मिलंदे ई पहिरियों वरदान कहिड़ो मिलियो? वरदान अर्थात जंहिंमें महिनत न लॻे। ॾिसो कोई बि जीअं बाबा जा वरदान आहे न, उन्हनि खे छा करिणो आहे? बाबा त असांखे सभु वरदान ॾिना अथई, बसि तव्हांखे उनखे छा करिणो आहे? रोज़ु स्मृति जो पाणी ॾियणो आहे ऐं बाप दादा जी यादि जी धूप ॾियणी आहे। जीअं सम्झो बाबा असांखे वरदान ॾिनई, तव्हां सच्चा सेवादारी आहियो, तव्हां ऑलराउंडर आहियो, तव्हां शांत स्वरूप आत्मा आहियो, निर्विघ्न आत्मा आहियो, शक्तिशाली आत्मा आहियो न। त वरदान कम में कीअं लाइबो आहे? जी बाबा त चई तव्हां मास्टर सर्वशक्तिवान आहियो, त असांखे इनखे स्मृति जो पाणी सिर्फ़ु मुंहं सां न चओ, मन में स्मृति अचणी खपे कि मां बाबा जी मास्टर सर्वशक्तिवान आत्मा आहियां। बाबा बि यादि अचे, संकल्प में बि स्मृति अचे, त इहे जीअं न असांखे उहो मास्टर सर्वशक्तिवान ठहिण लाइ जे पुरुषार्थ कयो हूंदो न, जीअं दादनि पहिरियों पुरुषार्थ कयो आहे हिकु हिकु चीज़ जे लाइ, मास्टर सर्वशक्तिवान जो पूरो विस्तार। हाणे असांखे सिर्फ़ु संकल्प करिणो आहे ऐं उहो सभु कुझु असां में अची वेंदो। जे पहिरियों माण्हू इडली ठाहिण लाइ महिनत कंदा हुया न, अॼुकल्ह त इंस्टेंट इडली ठही वेंदी आहे, है न। त ईअं पहिरियों वारनि महिनत कयो, हाणे असांखे इंस्टेंट सिर्फ़ु स्मृति जो पाणी विझो ऐं स्मृति करो, पाणी विझो ऐं बाबा जी यादि जी धूप। जेतिरो तव्हां हर घंटे ई स्मृति में लाहींदव, हर समय स्मृति में लाहींदव, ओतिरो हुन समय कोई महीने में मास्टर सर्वशक्तिवान जो पुरुषार्थ करे ठहियो हूंदो, असां 1 सेकेंड में ठही वेंदासीं। एतिरी पावर आहे हाणे जे समय में। त बाबा चवनि था बीज विझणु, हल हलाइणु मतिलबु महादानी ठहिणु। पोइ वरदानी स्टेज, वरदानी स्टेज त बाबा पुछनि था पहिरियों वरदान कहिड़ो मिलियो?
पहिरियों वरदान सभिनि खे दिव्य जन मिलंदे ई पहिरियों वरदान कहिड़ो मिलियो? वरदान मतिलबु जंहिंसां महिनत न हुजे, सहज प्राप्ति थी वञे। हू वरदान छा मिलियो? हर हिक खे अलॻि अलॻि वरदान आया, हिक खे ॿुधाइण में त अलॻि अलॻि पंहिंजो वरदान ॿुधाईंदा आहियो। सभिनि जो हिकु ई वरदान आहे जो बिना महिनत जे, बिना सोचे सम्झे हुए बाबा जे कहिड़ी बि कमज़ोर आत्मा खे, हिम्मतहीन आत्मा खे पंहिंजो स्वीकार करे छॾे। सभिनि जो हिकु ई वरदान आहे जो बिना महिनत जे, बिना सोचे सम्झे हुए बाबा कहिड़ी बि कमज़ोर आत्मा खे, हिम्मतहीन आत्मा खे पंहिंजो स्वीकार करे वठे। इहे वरदान आहे जीअं त जो आहे, जहिड़ो आहे, मुंहिंजो आहे। इहे सेकेंड में वर्से जे अधिकारी ठाहिण जी लॉटरी चओ, भाग्य चओ, वरदान चओ, बाबा असांखे स्वयं ई ॾिनो अथई। ये सेकेंड में वर्से जे अधिकारी चओ, लॉटरी चओ, भाग्य चओ, वरदान चओ, बाबा स्वयं ई असांखे ॾिनो अथई। कहिड़ो वरदान ॾिनो अथई? कि तव्हां जो आहियो, जहिड़ा आहियो, मुंहिंजा आहियो। है न, जॾहिं कोई ईअं चईंदो आहे कि तव्हां मुंहिंजा आहियो दिलि सां, त कहिड़ो इंसान खे सेफ्टी, सिक्योरिटी ऐं सुठो लॻंदो आहे। कोई अहिड़ो इंसान जो तव्हांखे बि सुठो लॻे, है न, उहो तव्हांखे चए थो कि तव्हां त मुंहिंजा आहियो। सम्झो तव्हांजो ॿारु आहे, उहो चए न इहे मुंहिंजी मम्मी आहे, तव्हांखे सुठो लॻंदो आहे न। हाणे असांखे देख संबंध में न वञिणो आहे, पर त बि लौकिक दुनिया में कोई ॿारु चए, पंहिंजी 2 ॿार बि हुजनि, उहो चईंदो न मम्मी मुंहिंजी आहे, मम्मी मुंहिंजी आहे, त ॿारनि खे त लॻे, मम्मी खे त ख़ुशी थींदी आहे न कि ॿार चवनि था कि हीअ मुंहिंजी मम्मी आहे, कहिड़ी बि आहे, भले मारे करे कुझु बि करे। त इहे बाबा बि उहो, ये इमेजिन करो, भगवान जेके दुनिया ढूंढे थी अलॻि अलॻि नाम रूप में, जे भगवान जी अलॻि अलॻि मूर्तियूं ठाहे करे माण्हू हुते वञण ई नथा ॾियनि न। कोई भगत आत्मा वृंदावन में वञे, हुनखे इच्छा थिए मां हिन श्री कृष्ण जी मूर्ति जे पासे में वञी सघंदो, है न। साधारण व्यक्ति वो चलो भाग्य हूंदो, हुन पुजारी खे बि सम्झ ईंदी हुनजी भावना, त वञण बि ॾींदो। न त माण्हू मूर्ति जे अॻियां उन्हनि खे त माण्हू भॻवान सां ई ख़ुदि खे दूर सम्झंदा आहिनि, हालांकि वो मूर्ति भॻवान आहे बि न। लेकिन अगरि उन्हनि खे मूर्ति में जा दर्शन न थिया, ईअं पासे में न वञणु ॾिनो, त उन्हनि खे लॻंदो शायदि भॻवानु मूंखे पसंदि न कंदो आहे न। ॾिस, हुन माण्हू खे सॾु कई, मूंखे न कई। उहो त ईअं सोचंदा आहिनि कि भॻवानु पंहिंजी पाण वटि आहे न, पंहिंजी मूर्ति जो श्रृंगार करण लाइ हुनखे सॾु कई, मूंखे न कई, है न। लेकिन हिते त स्वयं परमात्मा असांखे घरु वेठे चए थो कि तव्हां जो आहियो, जहिड़ा आहियो, मुंहिंजा आहियो। जो आहियो, जहिड़ा आहियो, मुंहिंजा आहियो, हिन ॻाल्हि खे फील कजो कि बाबा तव्हांखे चवनि था कि ॿार तव्हां जो आहियो, जहिड़ा आहियो, मुंहिंजा आहियो। भले तव्हां केतिरो बि पुरुषार्थ करे था सघो, न बि करे था सघो, कोई ॻाल्हि कोन्हे, पर बाबा सां हमेशह ई सच्चो रहणो आहे। इहा ॻाल्हि मन में पकी करे छॾियो। तव्हां त चलो लहसुन प्याज छॾियो हूंदो, ॿाहिरां जो खाइणु छॾियो हूंदो, ॾाढी सुठी सुठी धारणा कयूं हूंदियूं, लेकिन त बि अगरि कोई ॻाल्हि तव्हां न बि करे था सघो ऐं तव्हां करण बि न चाहींदा आहियो, कई ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि न, जिते माण्हू सोचंदो आहे कि न मां ईअं न करे सघंदी आहियां, त उहो बि बाबा खे सचे मन सां ॿुधाए छॾियो। कई माण्हू त पंहिंजो गुस्सो बि छॾे न सघंदा आहिनि, लेकिन बाबा सां सचा रहंदा आहिनि कि बाबा न मां गुस्सो कीअं छॾां, ॿारनि त ॿुधंदा ई न आहिनि, मूंखे त सम्झ में न ईंदो, हिन करे मां एतिरो त उन्हनि जे मथां गुस्सो कंदमि।
जो भी आहे जहिड़ा बि आहे जो बि करे अॼु बाबा मुरली में जो बि धारणा चई अथई जो बि ॻाल्हियूं चई अथई जॾहिं तव्हां मुरली ॿुधायो न उन समय बाबा सां मन ई मन ॻाल्हियूं कंदा करो हा बाबा मां इहे करे सघंदी आहियां इहे मां न करे सघंदी आहियां बाबा त जीअं न बाबा तव्हां सां हमेशह ई रहंदा छो जी सचे ॿार सां गॾु बाबा हमेशह ई रहंदा आहिनि जीअं त पंहिंजी सचाई जे कारण बाबा खे ॿंधी छॾंदा आहियूं त बाबा असांखे पहिरियों वरदान कहिड़ो ॾिनो अथई कि तव्हां जो आहियो जहिड़ा आहियो मुंहिंजा आहियो त हिनखे हमेशह यादि रखिजो कि मां जो आहियां जहिड़ी आहियां बाबा जी आहियां लेकिन कॾहिं जॾहिं मां बाबा सां सची रहंदमि हिकु सेकेंड में भई शुरू में त बाबा चई छॾे लेकिन हाणे असां धारणा बि नथा करे सघूं ऐं असां सच बि नथा ॻाल्हाए सघूं त पोइ बाबा कीअं मदद करे सघंदा न त हिकु सेकेंड में वर्से जे अधिकारी ठहिण जी लॉटरी चओ भाग्य चओ वरदान चओ बाबा स्वयं ॾिनो अथई न बाबा ॾिठई पहिरियों ॾिसे हीअं त माण्हू ॾिसे कोई छोरी पसंदि करणु वञे कोई छोरो पसंदि करणु वञे हीअं त ॾिसे कि कहिड़ी आहे छा आहे न शादी खां पोइ बि अगरि हुनजो सुभाउ संस्कार पसंदि न ईंदो त छोरे जो या छोरी जो त अॼुकल्ह त फटाफट डिवोर्स है न लेकिन शिव साजन असां आत्मायूं सजननि खे चवनि था कि तव्हां जो आहियो जहिड़ी आहियो मुंहिंजी आहियो बाबा ॾिठई तव्हां में छा छा बुरायूं आहिनि छा छा कमियूं आहिनि है न शिव पिता चओ शिव साजन चओ त ईअं ई तव्हां बि पंहिंजे ॿारनि खे जेका बि ॿार आहिनि हाणे न जो आहिनि जहिड़ा आहिनि पंहिंजो सम्झी करे असांखे उन्हनि खे सुधारणो आहे कॾहिं कॾहिं अॼुकल्ह न माण्हू पंहिंजे पति पत्नी ॿारनि सां ॾाढो परेशान थी वेंदा आहिनि पोइ उन्हनि खे चई छॾंदा आहिनि कि तूं मर या मां मरां मां ॾाढी परेशान थी वई आहियां छो जो उहो उन्हनि जी कमज़ोरियुनि खे एक्सेप्ट नथा करे सघनि है न हाणे ॾिसो तव्हांजे कंहिंजे ॿार खे अगरि बुखारु ईंदो त उहो एक्सेप्ट कंदा न कि हा हिनखे बुखार आहे त असांखे हिन जो ईअं इलाजु कराइणो आहे ईअं ट्रीटमेंट कराइणो आहे है न अगरि उहो मञनि ई न अरे चवनि अरे हिनखे त बुखार आहे मूंखे त न खपे इहो ॿारु बुखार रोज़ु बुखार वारो ॿारु तंहिंखां त मरे वञे हुन समय त माण्हू न चईंदो हुन समय त कोई चए त चईंदा आहिनि अरे केॾा पापी आहिनि सेवा ई नथा करे सघनि त ईअं ई अगरि कंहिंजे बारे में ज़िद आहे रोइण आहे कंहिंजी ससु में कोई बुराई बुरो स्वभाव संस्कार आहे कंहिंजे पति में कोई बुराई आहे की पत्नी में कोई अवगुण आहे जो बि आहिनि जहिड़ा बि आहिनि हाणे हिकु बार शादी थी वई त जो बि आहे जहिड़ो बि आहे पति तंहिंखां त भॻवान जी यादि में रही करे हुनजे लाइ दुआ करो हुनजे स्वभाव संस्कार खे भॻवान खे यादि करे सहन करो समायो हुनखे बि शुभ परिवर्तन करण लाइ हुनखे सकाश ॾियो ॿारनि खे सस खे पत्नी खे पति खे ॾेराणी वेराणी जो बि आहे न तॾहिं त तव्हांजो घरु ठहींदो न है न बाबा त असांखे घरु ठाहिण जो ज्ञान ॾींदा आहिनि बाबा तोड़ण जो ज्ञान थोरी ॾींदा आहिनि जो बि आहिनि जहिड़ा बि आहिनि जीअं बाबा असांखे स्वीकार कयो अथई न त हाणे असां बि मास्टर गॉड आहियूं न तव्हां ईअं न सम्झो मुंहिंजो पति आहे ज़ाल आहे जो बि आहे न इहे सभु आत्मायूं मूंसां गॾु पाठधारी आहिनि मुंहिंजो हिननि सां हिन जन्म में हिननि आत्माउनि सां गॾु पाठ आहे है न जीअं मूवी में माण्हू हाणे कोई बि मूवी साइन कंदो त कंहिंजो कहिड़ो बि कैरेक्टर आहे हुनखे हुन कैरेक्टर सां गॾु पाठ वॼाइणो ई आहे है न कोई मूवी में कोई ग़लति सीन बि हूंदो आहे सुठो बि हूंदो आहे किथे मार बि खाइण पवंदी आहे किथे मरणो बि पवंदो आहे लेकिन माण्हू पैसे जे लाइ सभु कुझु कंदो आहे त हिते सुख शांती ख़ुशी जे लाइ जंहिंजो जहिड़ो बि नेचर आहे तव्हांखे शक्ति ॾियण वारो बाबा ॾियनि था बाबा खां शक्ति वठी करे जो जहिड़ा बि संबंधी आहिनि जहिड़े बि स्वभाव संस्कार वारा आहिनि
हुननि खे बि लाइट माइंड ॾियो त न त पोइ कीअं चईंदासीं असां बाबा सां पढ़ूं था। न बाबा बि असां जो आहियूं जहिड़ा आहियूं पंहिंजो ठाहे करे असांखे सुधारनि था न। ईअं ई असांखे बि मास्टर गॉड ठही करे बाबा चवनि था कि तव्हांखे बि ॿियनि खे सुधारणो आहे। स्मृति जे स्विच खे ऑन कयो कि तूं मुंहिंजो आहे। स्मृति जे स्विच खे ऑन करे ॾिनो बाबा कि तव्हां मुंहिंजा आहियो। सोचो न हुयो कि अहिड़ो भाग्य बि मिली सघंदो कि भॻवानु सोचो तव्हांजे घर में तव्हांजे मोहल्ले में तव्हांखे चवनि था बाबा कि तव्हां मुंहिंजा आहियो। हीअं त हाणे ॾाढा ॿार थी विया आहिनि, पर हर हिकु पर्सनली हर हिक खे न पर्सनली बाबा जो अनुभव थींदो आहे न, तॾहिं त हर हिकु चईंदो मुंहिंजो बाबा। कहिड़ो दिलि सां चईंदा आहियूं असां मुंहिंजो बाबा। भले बाबा हर हिक जा आहिनि, ईअं असांजे लाइ कोई चए है न। सम्झो तव्हांजो पूरो ख़ानदान इकठो करो, तव्हां जंहिंजो जहिड़ो नेचर आहे, जंहिंजो जहिड़ो सुभाउ आहे, तव्हां उन्हनि जे सुभाउ नेचर खे सम्झी करे उन्हनि सां आत्मिक प्यार शांती सां हलो। तव्हांजे हर ख़ानदान जे हर मेंबर वॾो नंढो जो बि आहे, उन्हनि खे असां उनजे सुभाउ संस्कार ॼाणे करे उन रीति हलूं, ताकी हर हिकु चए कि हा ये मुंहिंजी माउ आहे, मुंहिंजी भाभी आहे दिलि सां, ये मुंहिंजी ससु आहे, ये मुंहिंजो पति आहे, ये मुंहिंजो ॾेर आहे, ये मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजी भेण आहे न। त हीअं असांखे बि ठहिणो आहे बाबा जहिड़ो। जीअं बाबा जा जेतिरा बि ॿार आहिनि, कोई त धारणा करे पूरी धारणा कंदो आहे, कोई न बि कंदो आहे न, लेकिन बाबा सां सचो रहंदो आहे त उहो बि दिलि सां चईंदो आहे। बाबा हुनजी बि हुन रीति मदद कंदा आहिनि, हुनखे बि हुन रीति प्यार ॾींदा आहिनि, तॾहिं त उहो दिलि सां चईंदा आहिनि न कि न बाबा मुंहिंजो आहे। ॾिस मां कुझु बि न कंदी आहियां त बि बाबा मुंहिंजी मदद कंदो आहे। त असांखे बि भले कोई कहिड़ो बि आहे, कहिड़े बि सुभाउ संस्कार वारो आहे, वीचारो ख़ुदि ई परेशान आहे, लेकिन असांखे हुन सां कॾहिं बि घृणा नफ़रत न करणी खपे। तव्हांजो कोई बि संबंधी आहे, भले बुरी दृष्टि वारो हुजे, भले ॿियनि खे बुरो चइण वारो हुजे, भले माण्हुनि खे बदुआ ॾियण वारो हुजे, हूंदा आहिनि न ख़ानदान में ई हूंदा आहिनि कंहिंजे माण्हुनि जे जो हिक ॿिए जंहिंजी दृष्टि सुठी न हूंदी आहे, हिक ॿिए खे बदुआ ॾींदा आहिनि, बुरो भलो चईंदा आहिनि, लेकिन असांखे हुनजे प्रति बि घृणा न अची करे सोचो ये बि सुठी आत्मा आहे, ये बि सुठी थी वेंदी, त उहो भले ॿियनि सां लड़ंदे झगड़ंदा, लेकिन तव्हां सां न लड़ंदी, छोजी असांजी भावना हुनजे लाइ सुठी आहे कि कोई ॻाल्हि कोन्हे, सुधरी वेंदी, उहा आत्मा सुठी आहे, बाबा जो प्यारो ॿार आहे, सही थी वेंदी। तव्हांजी हिन शुभ सोच सां शायदि उहो ठीक बि थी वञे, है न। वेस्ट थोरी वेंदो असांजी शुद्ध संकल्प। त बाबा असांखे चवनि था कि हाणे अहिड़ो भाग्य मिली सघंदो आहे, कॾहिं सोचियो हुयो, लेकिन भाग्य विधाता बाबा भाग्य जो वरदान ॾेई छॾियो अथई। भाग्य विधाता बाबा भाग्य जो वरदान ॾेई छॾियो अथनि। हिन सेकंड जे वरदान सां जन्म जन्मांतर जे वर्से जो अधिकारी ठाहे छॾियो अथनि। त असांखे कहिड़ो वरदान सदा यादि रखंदव, हिन वरदान खे स्मृति स्वरूप में लाइण अर्थात वरदानी ठहिण। ॾिसो बाबा केॾो सहज करे छॾंदा आहिनि। बाबा चवनि था हिन वरदान खे स्मृति में लायो त तव्हां वरदानी थी वेंदव। त हीअ जीअं हिकु लाइन हिकु लाइन तव्हां पंहिंजे दिमाग़ में रखिजो, मां वरदानी आत्मा। वरदानी आत्मा कीअं ठाहींदा आहिनि, बाबा हिकु तरीक़ो ॿुधायो अथई। सदा यादि रखो मां जो आहियां, जहिड़ी आहियां, बाबा जी आहियां। बाबा सां हमेशह सच्चा रहो त तव्हां वरदानी मूर्त थी वेंदव।
बाप जो सभिनि खे हिकु सेकेंड में हिकु जहिड़ो वरदान ॾिनई, चाहे नंढो आहे, चाहे वृद्ध आहे, चाहे वॾी ऑक्यूपेशन वारो आहे, चाहे साधारण आहे, तंदुरुस्त आहे, बीमार आहे, कहिड़े बि धर्म जो आहे, कहिड़े बि देश जो आहे, पढ़ियल आहे, अनपढ़ आहे, सभिनि खे हिकु जहिड़ो बाबा वरदान ॾिनो अथई न। हर हिक खे बाबा हिकु जहिड़ो वरदान ॾिनो अथई। हिन वरदान खे जीवन में लाइणु, स्मृति स्वरूप ठहिणु, हिन में नंबर ठही वेंदा आहिनि। हिन वरदान खे जीवन में लाइणु, हिन जी स्मृति स्वरूप रहणु, इन में नंबरवार थी वेंदा आहिनि। बाबा त सभिनि खे हिकु जहिड़ो वरदान ॾिनो अथई, लेकिन इहे असांजे मथां आहे की असां केतिरो स्मृति में रखंदा आहियूं। कोई निरंतर ठाहियो आहे, कोई कॾहिं कॾहिं यादि रखंदा आहिनि। हिन अंतर जे कारण 2 मालायूं ठही वियूं आहिनि। जो सदा वरदान जी स्मृति स्वरूप रहनि, हुननि जी माला बि सदा सिमरंदा आहिनि। जो सदा स्मृति स्वरूप रहंदा आहिनि, हुननि जी माला बि सिमरंदा आहिनि, है न। ऐं जंहिं वरदान खे कॾहिं कॾहिं जीवन में लायो, उहा स्मृति स्वरूप में लायो, उन्हनि जी माला बि कॾहिं कॾहिं सिमरंदा आहिनि। जंहिंजी सदा सिमरंदा आहिनि, उहे सदा वरदान खे यादि रखंदा ऐं उन स्वरूप में लाईंदा आहिनि। ऐं जो कॾहिं कॾहिं वरदान खे यादि कंदा आहिनि ऐं स्वरूप में लाईंदा आहिनि, त उन्हनि जी माला कॾहिं कॾहिं थींदी आहे। ऐं जीअं वरदान खे उहो वरदानी स्वरूप अर्थात इन पहिरें वरदान खे सदा स्मृति स्वरूप में रहंदा आहिनि, जेका पहिरें नंबर वारा आहिनि। जो स्वयं बाप जो सदा ठहियो हूंदो, उहो ई ॿियनि खे बि बाप जो सदा ठाहींदो न। अगरि असांजे श्वासोश्वास में बाबा ई बाबा हूंदो, बाबा हलो ईअं करो, बाबा हलो विहूं, बाबा हलो सुम्हूं, बाबा हलो खाऊं, बाबा हलो इहो कमु करूं, त उहो ॿियनि खे बि सेखारींदो न, है न। भई अगरि असांजे हर सेकेंड में बाबा जो साथ आहे, त ऑटोमेटिकली जॾहिं असां जीअं माण्हू सां मिलंदासीं, असां उनखे बि चईंदासीं न कि असां त परमात्मा खे असांखे सेखारींदा आहिनि, परमात्मा खे यादि करे हर कर्म करो, त मां त हीअं कंदी आहियां। जो स्वयं बाप खे सदा पंहिंजो जीअं ठातो हूंदो, उहो ई ॿियनि खे बि ठाहे सघंदो आहे न, है न। इहा वरदान वठण में कोई महिनत न आहे, इहा त बाबा स्वयं अपनायो अथई, है न। इहा वरदान वठण में महिनत न आहे, त बाबा ख़ुदि ई ॾियनि था न, असां उनखे पंहिंजो अपनायो आहे, है न। त बाबा असांखे चवनि था कि पंहिंजे जीवन में असांखे सदा यादि रखिणो खपे कि जो कर्म मां कंदमि, मां उहो ई त ॿियनि खे सेखारींदमि न, है न। त बाबा चवनि था कि इहे वरदान वठण में कोई महिनत न आहे, इहे त बाबा स्वयं अपनायो अथई। इहे हिकु वरदान खे सदा यादि रखो त महिनत सां छुटिजी वेंदा। वरदान खे भुलजंदा छो आहियो? वरदान खे भुलजंदा आहियो त पोइ महिनत कंदा आहियो। हाणे वरदानी मूर्त द्वारा संकल्प शक्ति जी सेवा करो। वरदान खे भुलिजो न। हाणे वरदानी मूर्त ठही करे संकल्प शक्ति जी सेवा करो। हिन वर्ष स्वयं शक्तियुनि द्वारा, स्वयं जे गुणनि द्वारा निर्बल आत्माउनि खे बाप जे समीप लायो। हिन वर्ष स्वयं शक्तियुनि द्वारा, गुणनि द्वारा, कल्ह बि बाबा चई न, कल्ह अलाए परीहं जे वरदान में बाबा चई कि आत्माउनि खे असां मन सां संकल्प द्वारा उन्हनि जो आह्वान करे उन्हनि जो बाबा सां कनेक्शन जोड़े सघंदा आहियूं।
उन्हनि की शक्ति रही सघंदा आहियूं। त इहे जो मन सां संकल्प करणु मतिलबु आह्वान करणु। जीअं तव्हां अगरि संकल्प करो कि सभी आत्मायूं जो भी हिन समय अज्ञान अंधेरे में भटकनि थियूं, उन्हनि सभिनि खे बाबा जो परिचय मिली वञे, सभिनि खे ज्ञान जी रोशनी मिली वञे ऐं उहो पंहिंजे जीवन में सही मार्ग ते हलनि थियूं। त इहो थियो न, असां आह्वान कयो मतिलबु असां संकल्प कयो। सम्झो अगरि कंहिंखे पतो लॻियो तव्हांखे कि कंहिंखे न हार्ट जी बीमारी आहे, त तव्हां संकल्प कंदव जो बि आत्मा आहिनि कि हार्ट जी शरीर में बीमारी आहे न, उन्हनि सभिनि जी बीमारी ठीक थी थींदी वञे। त आह्वान करणु मतिलबु इहे न कि असां ॾिसंदासीं इहे ई आत्मा सां, त संकल्प कयो कि सभी हार्ट पेशेंट्स जी तबियत हिकदमि ठीक थी थींदी वञे। त इहे थी वई मन सां सेवा, है न। त बाबा चवनि था कि हिन वर्ष शक्तिनाऊं स्वयं जी शक्तिनाऊं गुणनि द्वारा निर्बल आत्माउनि खे बाबा जे समीप लायो, उन्हनि खे शक्ति ॾियो। कई आत्मायूं अचणु चाहिनि थियूं लेकिन शक्ति न आहे उनमें। वर्तमान समय मेजॉरिटी में शुभ इच्छा उत्पन्न थिए थी कि आध्यात्मिक शक्ति जो करे सघंदी आहे वो ॿियो कोई शक्ति न करे सघंदी आहे। जीअं जीअं माण्हू इहे सिखनि था न बाबा जो ज्ञान योग, त ईअं माण्हू वीचार करनि था कि आध्यात्मिक शक्ति जो करे सघंदी आहे वो ॿियो न करे सघंदी आहे। लेकिन आध्यात्मिकता जी और हलण जे लाइ पंहिंजे खे हिमतीन सम्झंदी आहे वो आत्मायूं। पंहिंजे खे सम्झ, कोई त बिल्कुलु इम्पॉसिबल सम्झंदो आहे कि असां छो जी जॾहिं माण्हुनि खे न ज्ञान जे बारे में पतो लॻंदो आहे त पहिरियों त सुठो लॻंदो आहे, लेकिन जॾहिं उन्हनि खे धारणाउनि जे बारे में पतो लॻंदो आहे न, मुख्य धारणा, त उहे सोचंदा आहिनि कि इहे कीअं थी सघंदो आहे। कई माण्हू त सोचंदा आहिनि असां लसन प्याज बि न छॾे सघंदा आहियूं, ॿियूं ॻाल्हियूं त छॾो। कई माण्हू त इन करे न ईंदा आहिनि कि पंहिंजो घर-बार छॾे करे उहो होॾे हली आहे, हेॾी पढ़ाई लिखाई करण खां पोइ बि, है न। त बाबा असांखे चवनि था कि असांखे सदा यादि रखिणो आहे कि परमात्मा पिता मुंहिंज आत्मा जो पिता आहे, है न। असांखे सदा सोचणो आहे कि बाबा असांजो पिता आहे ऐं इन्हनि आत्माउनि खे बि असांखे हिमत ॾेई अॻियां वधाइणो। आध्यात्मिकता जी और हलण लाइ उन्हनि खे शक्ति न आहे, त उन्हनि खे शक्ति ॾियो। त इच्छा रूपी हिकु टंग हाणे प्रत्यक्ष रूप में ॾेखारे में ॾिए थी। मतिलबु किथे किथे तव्हांखे हाणे माण्हुनि में जो इच्छा थींदी आहे न, इहे तव्हांखे इच्छा रूपी हिकु टंग त उथी वई आहे कि मुंहिंजी इच्छा त आहे, लेकिन ॿी टंग उथाइण जे लाइ उन्हनि खे शक्ति खपे कि उहो बि उनखे अपनाइनि। सुठो त चईंदा आहिनि लेकिन ख़ुदि बि अपनाए करे जीवन जो परिवर्तन करणु, इहे ॿी टंग उठाइण जी हिमत उन्हनि खे ॾियो, है न। लेकिन उन्हनि खे पंहिंजी शक्ति सां हिमत जी और ॿी टंग ॾियो, पंहिंजी शक्ति ॾियो ताकि उहे हिमत सां पंहिंजी ॿी टंग बि उठाए सघनि। हाणे बाप जे समीप हली करे ऐं पोइ उहो बाप जे समीप हली करे हलनि। भई ॾिसो कई बार थींदो न, कई माण्हू सोचंदो आहे हा मुंहिंजी इच्छा त आहे मां करां लेकिन समय नथो मिले, या सोचदा परिवार वारा नथा मञनि, या कोई बि कारण ठाहे बि छॾंदा आहिनि, अची बि वेंदो आहे। त मतिलबु सम्झी वठंदो कि हिनजी इच्छा आहे लेकिन हिनजी प्रॉब्लम कुझु ॿी आहे। त असां बाबा जी यादि में रही करे इन आत्मा जे लाइ कि अहिड़ी आत्मायूं जंहिंसां इहे प्रॉब्लम आहे न, जंहिंसां ईअं थियो, त बाबा चवनि था आए दिन ॾिसो दुनिया में त छा छा थींदो रहंदो आहे, है न। त बाबा चवनि था कि हाणे उन्हनि खे पंहिंजी शक्ति सां
पंहिंजी शक्ति ॾियो ताकी उहे ॿी टंग बि उठाए सघनि, ख़ुदि बाप जे समीप अची सघनि। हाणे त समीप अचण में ई हिमत ई न आहे। पहिरियों त पंहिंजे वरदाननि सां हिमत में हुननि खे लायो, पंहिंजे वरदाननि सां हुननि खे लायो, हिमत में, उल्लास में लायो कि तव्हां बि ठही सघंदा आहियो। हुननि खे उल्लास में लायो कि तव्हां बि ठही सघंदा आहियो। तॾहिं निर्बल आत्मायूं तव्हांजे सहयोग सां वर्से जे अधिकारी ठही सघंदियूं। त बाबा चवनि था कि बाबा चवनि था कि उल्लास में लायो कि तव्हां बि ठही सघंदा आहियो। हुननि खे उल्लास में लायो, तॾहिं निर्बल आत्मायूं तव्हांजे सहयोग सां वर्से जे अधिकारी ठही सघंदियूं। तॾहिं निर्बल आत्मायूं तव्हांजे सहयोग सां बाप जे वर्से जे अधिकारी ठही सघंदियूं। न त वीचारी वंचित रहिजी वेंदियूं। न त ॾिसो आए दिन कुझु न कुझु प्रोग्राम थींदो आहे नॉन पीकेस जो सेंटरनि ते मधुबन में, त उन्हनि खे वठी वञूं त धीरे धीरे हुननि में उहा जागरूकता ईंदी। हाणे तव्हां लंगड़नि खे हलाइणो, आहे तॾहिं तव्हां वरदानी मूर्त जो बार बार शुक्रिया मंदियूं। कुझु भक्त ठहींदियूं, कुझु प्रजा ठहींदी, कोई पोइ लास्ट फास्ट बि थियणो, मतिलबु ऊच पद बि पाईंदी। तॾहिं तव्हां वरदाननि जी मूर्ति हाणे ठही वञो। त बार बार असांखे आत्माएं सड़कते वेंदियूं। त बाबा खे केरु यादि ईंदो आहे? बाबा चवंदा आहिनि कि ॾिसो वरदानी तव्हां माण्हुनि जो उहो शुक्रिया कंदा, कुझु भगत ठहींदा, कुझु प्रजा ठहींदी, कोई लास्ट फास्ट बि थींदो, मतिलबु कि ऊच पद बि पाए वठंदा। त सम्झो हिन वर्ष छा करिणो आहे? हिन वर्ष आत्माउनि खे शक्ति ॾियो, पंहिंजी शक्ति ॾियो, उमंग उत्साह ॾियो ताकी उहे अॻियां वधनि। जीअं महायज्ञ जी सेवा जी धूम चारो ओर मचाई, ईअं हिन यज्ञ जे कार्य जे साथ साथ शांति जे कुंड जो वायुमंडल वाइब्रेशन हुन धूम चारों ओर मचायो। हिकदमि चारों ओर शांति जा वाइब्रेशन हुजणु खपनि, शांति जो कुंड हुजणो खपे, है न। ॿाहिरि हाणे ॾिसो त सिर्फ़ु कंहिंजे घर जे ॿाहिरि न इहे ससु नुंहुं इहे जो बि ठाहींदा आहिनि, लेकिन हाणे असांखे छा करिणो आहे? एॾे सुठा वाइब्रेशन फैलाइणा आहिनि कि सभी आत्मायूं इन दैहिक संबंधनि खे भुलिजी करे ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा जो ॿार ठहनि। बाक़ी सारा ये जो भी संबंध आदि आहिनि न, इन्हनि खे भुलिजी करे हाणे अहिड़ो वाइब्रेशन फैलायो कि सभी आत्मायूं पंहिंजी खे आत्मा सम्झी करे बाप खे यादि करनि, बाप सां पंहिंजो संबंध जोड़नि, न बाप सां पंहिंजो संबंध जोड़नि। इहे पुरुषार्थ करे ख़ुदि बि अॻियां वधो, ॿियनि खे बि अॻियां वधाईंदा वञो। ॿियो बाबा असांखे चवनि था जीअं महायज्ञ जे नए चित्र ठाता, झांकियूं ठातियूं, भाषण तयारु कयो, स्टेज तयारु करो था, वैसे चारों ओर हर ब्राह्मण बाप समान चैतन्य चित्र ठही वञे, है ना। असांखे बाप समान चैतन्य चित्र ठहिणो आहे, मतिलबु असां में बाबा जी उहा विशेषतायूं गुण हुजणा खपनि।
हुजणा खपनि। बाप समान ठहिण लाइ मतिलबु ईअं न बाबा असां में जीअं ब्रह्मा बाबा जी शिकिल असां में ॾेखारे मिली न, निराकार रूप में शिव बाबा जा गुण शक्तियूं विशेषता ऐं साकार स्वरूप में ब्रह्मा बाप समान हर गुण हर शक्ति हर विशेषता हर कर्म थे। इनखे चइबो आहे कि बाबा असां में असां द्वारा ॾेखारे मिले। ब्रह्मा बाप समान असां चैतन्य चित्र ठही वञणु मतिलबु कि असांजी सोच बोल कर्म साकार रूप में ब्रह्मा बाप समान, निराकार रूप में शिव बाप समान। लाइट ऐं माइट हाउस जी झांकी ठही वञे। एतिरी शक्तिशाली लाइट माइट असां मां चारों ओर फैलंदी रहे, इतनी शक्तिशाली। संकल्प शक्ति जो साइलेंस जो भाषण तैयार करणो ऐं कर्माती स्टेज ते वरदानी मूर्त जो पाठ वॼाइणो, तॾहिं संपूर्णता समीप ईंदी। असांखे हिकदमि जो भी कुछ करिणो आहे करो भाई, है ना, जो भी कुछ लिखे भी करिणो आहे, लेकिन सदा यादि रखे रही कि असांजो हर कर्म बाप समान थिए। लाइट हाउस माइट हाउस जी झांकी ठही वञो। संकल्प शक्ति जो साइलेंस जो भाषण तैयार करो ऐं कर्माती स्टेज ते वरदानी मूर्त जो पाठ वॼायो, तॾहिं संपूर्णता समीप ईंदी। मतिलबु तॾहिं हिन दुनिया जो परिवर्तन थींदो। ॾिसो हिन दुनिया में जो भी राधे कृष्ण ठहिण वारा आहिनि उहे परिवर्तन थी तयार थी आहिनि न। हाणे उहे कंहिंजो वेट था करनि, असां सभिनि जो ई वेट था करूं। असां सभिनि जो ई वेट था करनि। त बाबा हाणे चवनि था कि हाणे जल्दी जल्दी तयार थी करे पंहिंजो पाठ वरी खां वॼायो। संकल्प शक्ति साइलेंस जो भाषण तैयार करो, कर्माती स्टेज ते वरदानी मूर्त जो पाठ वॼायो, तॾहिं संपूर्णता समीप ईंदी। हिन वर्ष में अति विशाल सेवा कार्य जो करिणो आहे, वो भी एतिरो ई संगठित रूप में प्रत्यक्षता जो हिकु बल हिकु भरोसो जो नारो वठी करे सेवा कई स्टेज ते अचिणो आहे। सर्व ब्राह्मणनि जी उंगली सां कार्य खे संपन्न करणो। सर्व ब्राह्मणनि जी उंगली सां कार्य खे संपन्न करणो। कंहिं भी रीति आप तव्हां बाबा जे कार्य में सहयोगी, चेक करो तव्हां बाबा जे कार्य में सहयोगी आहियो, तन जी है ना, सभु चेक करो कि हर रीति सां असां बाबा जी कार्य में सहयोगी आहियूं। ब्राह्मणनि जी उंगली सां कार्य संपन्न करणो आहे। वैसे ही हिन वर्ष में सर्व जे हिकु संकल्प द्वारा वरदानी रूप भी ॾिठो। बाबा चवनि था कि सेवा हाणे हिन वर्ष छा करिणो आहे असांखे, सर्व जे हिकु संकल्प द्वारा वरदानी रूप जो भी अहिड़ो विशाल कार्य प्रैक्टिकल में लाइणो आहे। सम्झो हाणे छा छा करिणो आहे। ईअं आवाज़ खां परे ईंदे हुए भी आवाज़ में ईंदे हुए भी आवाज़ खां परे स्थिति में स्थित रहण वारा अहिड़ा ॿारनि खे पंहिंजी हिम्मत द्वारा अन्य आत्माउनि खे हिम्मत ॾियण वारा, पंहिंजी समीपता द्वारा ॿियनि खे भी समीप लाइण वारा, लंगड़ी आत्माउनि खे दौड़ जी रेस में लॻाइण वारा, अहिड़ा वरदानी महादानी बाप दादा जी समीप आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते।
त वरदानी ऐं महादानी आत्मा कीअं ठाहींदासीं? जॾहिं असां पंहिंजी हिमत जे आधार ते ॿियनि खे हिमत दिलाईंदासीं, आत्माउनि खे बाप दादा जे नज़दीक लाइण जे लाइ शक्ति ॾींदासीं। अहिड़ी आत्माउनि खे बाप दादा जो विशेष यादि प्यार ऐं नमस्ते था करियूं। दादी जी सां बाबा ॻाल्हाइनि था, समय समीप अचे थो, उहो तव्हां समय जे समीप अचो था। स्वयं खे लाहियो था या समय स्वयं खे खीचे थो? मतलब असांजी संपूर्णता सां समय समीप अचे थो या समय समीप अचे थो असां संपूर्ण ठहूं था? छा सोचता है? ड्रामा तव्हांखे हलाए थो या तव्हां ड्रामा खे हलायो था? मास्टर तव्हां आहियो या ड्रामा आहे? रचता ड्रामा आहे या तव्हां आहियो? ॾिसो, वैसे त बाबा चवंदा आहिनि ड्रामा वॾो, पर बाबा सां हिकु प्रश्न पुछनि, ड्रामा असांखे हलाइनि था या असां ड्रामा खे हलायूं था? मास्टर तव्हां आहियो या ड्रामा आहे? रचता तव्हां आहियो या ड्रामा आहे? ड्रामा कई बार वाणी सां निकिरंदो आहे कि जो ड्रामा में हूंदो उहो ई थींदो, लेकिन अॻियां हलंदे हुए ड्रामा में छा थियणो आहे उहो एतिरो स्पष्ट हुजे, टच थींदो आहे, जो पोइ ईअं न चईंदा कि जो थियणो हुयो उहो थींदो। अथॉरिटी सां चईंदा आहियो कि ड्रामा में इहो थियणो है ना। वैसे त ॾिसो, बाबा चईंदा आहिनि जो ड्रामा में हूंदो उहो थींदो, लेकिन बाबा चईंदा आहिनि तव्हां त त्रिकालदर्शी आहियो न, त तव्हां इहे ॼाणे न सघंदा आहियो कि ड्रामा में हाणे नेक्स्ट सीन छा थियण वारी आहे? अथॉरिटी सां चई न सघंदा आहियो कि हाणे ड्रामा में इहा सीन अचण वारी आहे। ऐं उहो ई थिए जीअं भविष्य प्रालब्ध स्पष्ट आहे न, वैसे ड्रामा में छा थियणो आहे उहो बि स्पष्ट हुजणो खपे। कोई केतिरो बि चए कि नूंद आहे, न ठहींदो आहे व न ठहींदो आहे, छा पतो? ठहींदा न ठहींदा छा पतो? जो त मञदा न मञदा न, कोई खे असां चऊं कि न इहे ई थियणो आहे, इहे ई नूंद आहे, त कई बार माण्हू चवंदा आहिनि न न ईअं थोरी थींदो, ईअं थींदो। जीअं हिन ॻाल्हि ते नॉलेजफुल जे आधार ते मास्टर आयो, बसि थियणो ई आहे, जो कल्ह थियणो आहे उहो 1 सेकेंड खां पोइ थियणो आहे, उहो बि एतिरो अथॉरिटी सां, नॉलेजफुल जी पावर सां, स्पष्टता जी पावर सां ईअं चईंदो कि थियणो ई आहे। जो थींदो उहो ॾिसी वठंदासीं न, जीअं कॾहिं कॾहिं कोई माण्हू प्लान कंदो आहे, कोई प्रोग्राम कंदो आहे बाबा खे यादि करे, त उहो कहिड़ो अथॉरिटी सां चईंदा आहिनि न कि हीअं कंदासीं, हीअं कंदासीं, हीअं हीअं थींदो न। सम्झो कल्ह प्रोग्राम आहे, असां अॼु डिसाइड कयो कि हीअं हिन खां पोइ हीअं थींदो, हिन खां पोइ हीअं थींदो, ऐं वैसे ई थींदो है न। हुन समय त तव्हां पंहिंजी पावर खे यूज़ कंदा आहियो न, बाबा जी यादि में रही करे, योग लॻाए करे हर कर्म कंदा आहियो, त वैसे त आहे कल्ह ड्रामा में जो नूंद आहे उहो ई थींदो, लेकिन असां हीअं थोरी चई सघंदासीं, सम्झो कल्ह कोई प्रोग्राम आहे त प्रोग्राम जी तयारी त करणी पवंदी न, हीअं थोरी चईंदासीं कल्ह ड्रामा में हूंदो त थी वेंदो न। अॼु वेही करे सभु भॻवान खे यादि करे पोइ हुन खां पोइ प्रोग्राम ठाहींदा आहिनि, पोइ हुन माण्हू खे बि हिमत ॾींदा आहिनि, शक्ति ॾींदा आहिनि, पोइ उहो कमु कंदा आहिनि, त उहो स्पष्ट थींदो आहे न, है न। ईअं थोरी चईंदा आहिनि कि ॾिसूं था, करूं था, तव्हां ॾिठो वेंदो जेको थींदो, न।
अथॉरिटी वारा ठहींदा आहियो न, ये हिक बि अथॉरिटी आहे न, ठहिणो ई आहे त हीअं हिन में बि चओ कि कल्ह छा थींदो उहो ॾिठो वेंदो, ईअं न जो ड्रामा में हूंदो उहो न, हीअं चओ असांखे ई ठहिणो, एतिरो अथॉरिटी आहे कि चईंदा असां पुरुषारत था करूं था पोइ जो ड्रामा में हूंदो, न तव्हां पुरुषारत बि करो ऐं इहा अथॉरिटी बि रखो कि न ईअं ई थींदो। असां सोचे सम्झी करे बाबा जी यादि में रही करे संकल्प कयो ईअं ई थींदो, त उअं ई थियो बि, उअं ई थियो बि। बाबा असांखे चवनि था कि जीअं हिन ॻाल्हि में नॉलेज शो जे आधार ते मास्टर थी विया आहियो, बसि थियणो ई आहे, जो कल्ह थियणो आहे उहो हिकु सेकेंड खां पोइ थियणो आहे, उहो बि एतिरो अथॉरिटी सां नॉलेज शो जी पावर सां, स्पष्टता जी पावर सां चईंदा आहियो न कि थियणो ई आहे, जो थींदो उहो ॾिसंदासीं न, ॾिठल उहा आहे ऐं उहो ई थींदो, एतिरी अथॉरिटी वारा ठहींदा वेंदा आहियो, इहा बि अथॉरिटी आहे न ठहिणो ई आहे, असांजो राज्य थियणो ई आहे, केतिरी बि हिलाइण जी कोशिशि करे कोई, लेकिन उहा स्पष्ट आहे, जीअं हिन पॉइंट जी अथॉरिटी थी वेंदी आहे, इहे तॾहिं थींदो जॾहिं थोरो सो एकांतवासी थींदा। ये अथॉरिटी कॾहिं थींदी कि असांजो राज्य अचिणो ई आहे, जॾहिं असां थोरो सो एकांतवासी थींदासीं। हीअ अथॉरिटी असांखे कॾहिं ईंदी कि कल्ह असां हीअं हीअं कंदासीं ऐं हीअं ई थींदो। बाबा चईंदा आहिनि न पुरुषारत करो, महिनत करो, अगरि न थियो त सोचो ये ड्रामो आहे, है ना, असां पंहिंजी तरफ़ां पूरी पुरुषारत करूं, पूरो दृढ़ संकल्प रखूं कि कल्ह हीअं ई थींदो, कल्ह असां हीअं हीअं प्रोग्राम कंदासीं ऐं कल्ह बारिश न ईंदी। मां प्रकृति जीत आत्मा आहियां, मां प्रकृति खे इहो ऑर्डर थी करां कि कल्ह प्रोग्राम थींदो त प्रोग्राम खे बारिश जे कारण कोई विघ्न न पईंदो, गर्मी जे कारण कोई विघ्न न पईंदो, ऐं कल्ह हूअं ई थियो त उहो ड्रामा में त न हूंदो हुयो, लेकिन तव्हां त अॼु ई अथॉरिटी सां चई छॾियो न, मतिलबु असां त्रिकालदर्शी थी करे ॾिसी त सघंदा आहियूं, अनुभव त करे सघंदा आहियूं। बसि असांखे थोरो एकांतवासी थियणो आहे, जेतिरो एकांतवासी थींदा न ओतिरी टचिंग सुठी थींदी। छा थियणो आहे, इहे वर्तमान समय समान भविष्य क्लियर थी वेंदो। हाणे समय कम मिलंदो आहे, पर्दे जे अंदरि ड्रामा जी सीन आहे, इहे बि अनुभूति थींदी न, ये भी अनुभूति थींदी। असांजो समय कम आहे, है न, बाबा चवनि था कि हाणे समय घटि मिलंदो, पर्दे जे अंदरि ड्रामा जी सीन आहे, इहे बि अनुभूति थींदी। इन करे चयनि बाबा कि हिन वर्ष में जेतिरो सेवा जी हलचल ओतिरो ई बिल्कुलु जीअं अखंड अंडरग्राउंड हली वञो। कोई भी नई इन्वेंशन और शक्तिशाली इन्वेंशन थींदी आहे त ओतिरो अंडरग्राउंड कंदा आहिनि, त एकांतवासी ठहिण ई अंडरग्राउंड आहे, है न, एकांतवासी थियण ई अंडरग्राउंड में हली वञे, मतिलबु हिकदमि शांत मन बुद्धि, हिकदमि शांत एकाग्रचित।
इहे बि अनुभूति थींदी, न की चइबो आहे हिन वर्ष में जेतिरी सेवा जी हलचल ओतिरो अंडरग्राउंड। जीअं कोई नई इन्वेंशन कंदा आहियूं त एकांतवासी थींदा आहियूं न, जो बि समय मिले इकट्ठो 1 घंटो व अधु घंटो न मिलंदो। हाणे बि इहे बि अभ्यास थींदो वेंदो न। हाणे ॻाल्हि कई, हाणे 5 मिंट बि मिलिया त सागर जे तले में हली वञो, है न। पहिरियों त ॾिसो टाइम मिली वियो, हाणे उहो टाइम न मिलंदो। हाणे विच विच में सागर जे तले में हली वञो। जो अचण वारा हूंदा उहे बि सम्झंदा कि किथे ॿियो स्थान सां आयो आहे, हितां जो न आहे। पोइ अगरि असां हीअं अभ्यास कंदासीं न त माण्हुनि खे लॻंदो इहे जीअं पता ॿियो किथां ई आयो आहे, हितां जो न आहे उहो। जी जॾहिं हीअं असां 1 सेकेंड में कमु 1 सेकेंड खां पोइ बाबा वटि पहुची वेंदा आहियूं न, हुन सां सुठी असांखे नॉलेज बि मिलंदी आहे, है न। जो त हाणे समय हिकु साथ न मिलंदो, लेकिन विच विच में अभ्यास करो त माण्हुनि खे लॻंदो इहे पता अलाए किथां आयो आहे। जो अचण वारा बि सम्झंदा कि इहे ॿियो किथां स्थान तां आयो आहे, हितां जो न आहे। उन्हनि जा बि संकल्प ब्रेक में अची वेंदा, वाणी में अचणु चाहींदा त बि न अची सघंदा। मतिलबु असां में एतिरी पावर अची वेंदी। साइलेंस द्वारा अहिड़ो स्पष्ट उत्तर मिलंदो जो वाणी द्वारा बि न मिली सघंदो आहे। कल्ह बाबा चई न हाणे साइलेंस जो भाषण तयारु करो, है न। असांजी अंतर्मुखता एॾी सुठी हुजणी खपे कि असां हुननि खे मुख सां उत्तर न ॾियूं, उन्हनि जे प्रश्ननि खे बि मन द्वारा कैच करो ऐं उन्हनि खे उत्तर बि ईअं ई मिले, है न। त हाणे बाबा चवनि था साइलेंस द्वारा अहिड़ो स्पष्ट उत्तर मिलंदो जो वाणी द्वारा बि न मिली सघंदो आहे। जीअं साकार में ॾिठा, विच विच में कारोबार में रहंदे बि बाबा गुम थी वेंदा हुया, ॿुधंदे ॿुधाईंदे डायरेक्शन ॾींदे अंडरग्राउंड थी वेंदा हुया। त हाणे हिन अभ्यास जी लहर खपे। हलंदे हलंदे ॾिसो कि इहे जीअं ग़ाइबु थी वियो, हिन दुनिया में न आहे। ये फ़रिश्तो हिन देह जी, बाबा चवनि था इहे फ़रिश्तो हिन देह जी दुनिया ऐं देह जी भान सां परे थी वेंदो। असां फ़रिश्ता त ईअं देह जीअं ब्रह्मा बाबा थींदा हुया न, देह जी दुनिया ऐं देह जे भान सां परे, इनखे चइबो आहे, इन खे ई सभु साक्षात्कार चईंदा आहिनि। जो बि साम्हूं ईंदो न उहो हिन स्टेज में साक्षात्कार जो अनुभव कंदो। जिस शुरू में साक्षात्कार जी लहर हुई, हाणे खां ई आवाज़ु फैलियो, उतां खां ई आवाज़ु फैलियो न साक्षात्कार जो, शुरू खां, है न। शुरू खां साक्षात्कार जो उतां ई पाठ हलो। ॿियो बाबा जंहिंसां चवनि था त उन्हनि उअं ई तव्हांजो इहो पाठ बि थींदो। जो बि साम्हूं ईंदा उहे हिन स्टेज में साक्षात्कार जो अनुभव कंदा, उन सां ई इहा आवाज़ु फैलियो शुरू खां। चाहे जादू चओ, कुझु बि सम्झंदा हुया, परंतु आवाज़ त हिन खां ई थियो न जॾहिं साक्षात्कार थींदो। अहिड़ी स्टेज में जॾहिं अनुभव समान साक्षात्कार थींदो त पोइ प्रत्यक्षता थींदी। जॾहिं हीअं साक्षात्कार थिए तॾहिं प्रत्यक्षता थींदी, नाम बालो थींदो न। न पहिरियों त एॾी मीडिया न हुई, हाणे त अगरि कंहिंखे ईअं थियणु लॻी वञे त मीडिया में झटि अची वञे। अगरि कोई ॿुधाए त जे शुरू में माण्हू साइलेंस में वञी करे साक्षात्कार कंदा हुया, है न। उन्हनि खे बि त हेॾा ॾींहं प्रे में रखियो अथऊं
हेॾा ॾींहं उनखे बि माण्हू अभ्यास कंदा आहिनि त बाबा चवंदा आहिनि चाहे शुरू में जादू चओ अथवा कुझु बि सम्झंदा हुया, लेकिन आवाज़ त थियो न। ईअं स्टेज में जॾहिं अनुभव समान साक्षात्कार थींदो तॾहिं प्रत्यक्षता थींदी, नाम बालो थींदो, साक्षात्कार थींदो, प्रत्यक्ष फल अनुभव थींदो। हिन प्रत्यक्ष फल जी सीज़न में पोइ प्रत्यक्षता थी वेंदी। बाबा चवंदा आहिनि न आदि सु अंत में बि ईअं सभिनि खे साक्षात्कार थींदो रहंदो, नाम बालो थींदो, साक्षात्कार थींदो। इनखे ई वरदानी रूप चइबो। जो अचे उहो अनुभव करे वञे, ॻाल्हि कंदे कंदे ख़ुदि गुम थी ॿियनि खे बि गुम करे ॾे। इहे बि थियणो आहे न। सम्झो असांखे असां ॻाल्हि था करूं, उन असां बि आत्मिक स्वरूप में टिके वञूं, उनखे बि आत्मिक स्वरूप में परम धाम में पहुचाए वठो, साकारी दुनिया में पहुचाए वठो, है न। त बाबा जैसे चवनि था कि इनखे वरदानी मुहूर्त चइबो आहे। जो अचे उहो अनुभव करे, ॻाल्हि कंदे कंदे ख़ुदि गुम थी वञे, ख़ुदि बि गुम थी वञे। इहो बि थियणो आहे। वाणी द्वारा कार्य करो था, हलाए करे ॾिसो था, लेकिन इहो अनुभव करणो कराइण जी स्टेज समस्याउनि जो हल सेकेंड में कंदी। अगरि असां इहा अशरीरी थियण जो अभ्यास कंदासीं न त समस्याउनि जो हल बि सेकेंड में मिली वेंदो। टाइम कम ऐं सफलता ज़्यादा हूंदी। अॼुकल्ह कंहिंखे बि कोई ॻाल्हि वाणी द्वारा ॾियो त उहो छा चईंदा कि हा इहे सभु त पतो आहे, नॉलेजफुल थी विया आहिनि न। सेकेंड में चईंदा इहे त असां ॼाणंदा आहियूं, इहे ॿुधण जो मिलंदो आहे, है न। इहे त असां ॼाणंदा आहियूं। माण्हू इहे चईंदा आहिनि न छो जी ज्ञान त सभिनि खे मिली ई वियो आहे। त बाबा चवनि था अगरि कंहिंखे वाणी द्वारा चओ त चईंदा हा असांखे त इहे पतो ई आहे, सभु नॉलेजफुल थी विया आहिनि। इहे ई ॿुधण लाइ इहो ई ॿुधाइण मिलंदो तव्हांखे। इहे बि सभु सम्झी विया आहिनि कि फलानी भूल कई छा शिक्षा मिलंदी हुई। त हाणे कोई नयो तरीक़ो ढूंढो, उहो इहो आहे। जॾहिं हाणे असां हाणे वाचा हाणे निराकार स्थिति, फ़रिश्तो स्थिति, साकार स्थिति, हाणे संगम युग वासी, हाणे साकारी मनुष्य देवता, अहिड़ो रूप जॾहिं ईंदो वेंदो त सम्झो असां जीवन में अॻियां था वधूं, है न। त बाबा असांखे चवनि था त सेवा बि ज़्यादा थींदी, अनुभूति बि ज़्यादा थींदी। ये नयो तरीक़ो आहे। अनुभूति जी कमी, पॉइंट जी कमी न आहे। हिकु सेकेंड बि कंहिंखे अनुभूति कराए छॾियो शक्ति जो, शांति जो, त उहा चुप थी वेंदा, है न। उहो चुप थी वेंदा। त बाबा चवनि था कि अगरि उन्हनि खे बि असां ईअं अनुभूति कराई, अनुभूति कई त उहो बि पंहिंजी ॻाल्हि सां हेठि अची वेंदा। हिकु सेकेंड बि कंहिंखे अनुभूति कराए ॾियो, शक्ति ॾियो, शांति ॾियो त उहो चुप थी वेंदा। पर्सनल मुलाक़ात बाप दादा कराइनि था। ब्राह्मण जीवन जी विशेषता आहे अनुभव। नॉलेज सां गॾु गॾु हर गुण जी अनुभूति हुजणी खपे। अगरि हिकु बि गुण व शक्ति जी अनुभूति न हूंदी त छा। त बाबा चवनि था अगरि हिकु सेकेंड बि नॉलेज सां गॾु गॾु अगरि उन्हनि खे हिकु गुण व शक्ति जी अनुभूति थी वई त ॾाढो ई सुठो। हिकु बि शक्ति व गुण जी अनुभूति न त कॾहिं बि
विघ्नवश थी वेंदा। मतिलबु पहिरियों त धीरे धीरे कराईंदा वञो, ईअं हर गुण जी अनुभूति करायो। अगरि हिकु बि गुण या शक्ति जी अनुभूति न थींदी त विघ्न में फसी वेंदा। हाणे अनुभूतियुनि जो कोर्स शुरू करो। हर गुण हर शक्ति रूपी खज़ाने खे यूज़ करो। जंहिं समय जंहिं गुण जी आवश्यकता आहे उन समय उन्हनि जो स्वरूप ठही वञो। जीअं आत्मा जा गुण आहिनि प्रेम, सिर्फ़ु प्रेम न, लेकिन प्रेम स्वरूप में अचिणो। मतलब कि हिन में प्रेम जो गुण शक्ति है न, त जीअं ॿिया शक्ति इम्पोर्टेंट आहिनि। तव्हां अगरि कोई शक्ति जी कमी रहिजी वई, हर शक्ति जी अनुभूति हुजणी खपे। त जंहिं समय जंहिं गुण शक्ति जी आवश्यकता हुजे उन समय ओड़ो स्वरूप ठही वञे। जीअं आत्मा जा गुण प्रेम, सिर्फ़ु प्रेम न, लेकिन प्रेम स्वरूप। जीअं आत्मा खे ॾिसो, हुन रूहानी प्रेम जी अनुभूति थियणी आहे। अगरि स्वयं खे उहो ॿिए खे अनुभव न थींदो त जो मिलियो उनखे यूज़ न कयो न, है न। अगरि असां द्वारा कंहिंखे शांति प्रेम आनंद शक्ति जी अनुभूति नथी थिए त मतिलबु असां यूज़ नथा करूं। जीअं अॼुकल्ह खज़ाना लॉकर्स में पिया हूंदा आहिनि त ख़ुशी न थींदी आहे। वैसे नॉलेज जी रीति सां बुद्धि जे लॉकर में खज़ाननि खे रखी ॾियो, हुनखे यूज़ करो। ॾिसो इहे ब्राह्मण जीवन केतिरो श्रेष्ठ लॻंदो आहे। पोइ वारे मां जो गीत ॻाईंदा रहंदा। अनुभवी बाबा चवनि था कि जीअं बाबा चवनि था कि जीअं तव्हां खज़ाने खे लॉकर्स में विझी छॾंदा आहियो त ख़ुशी न थींदी आहे। नॉलेज जी रीति में बुद्धि रूपी लॉकर में रखी ॾींदा, यूज़ न कंदा त मज़ो न ईंदो न। ब्राह्मण जीवन केतिरो श्रेष्ठ आहे। पोइ वारे मां जो गीत ॻाईंदा। अनुभव जा बोल नॉलेजफुल वारे जे बोल में अंतर हूंदो आहे। भई हिकु थींदो आहे नॉलेज जे आधार ते माण्हू चवनि था हीअं न करो हीअं न करो, बाबा चवंदा आहिनि, लेकिन उहा सभु प्रैक्टिकल में असां बि उन ॻाल्हि खे छॾे करे उनजो अनुभव करे असां चवंदा आहियूं त असां फ़ाइदो बि ॿुधाए सघंदा आहियूं। सिर्फ़ु नॉलेज वारा अनुभव न कराए सघंदा आहिनि। त चेक करो कि केसि ताईं अनुभवी मूर्त गुण आहिनि, मूर्त ठहिया आहिनि, कहिड़ी शक्ति कंहिं परसेंटेज में प्राप्त कई आहे, है न, कहिड़ी शक्ति कंहिं परसेंटेज में प्राप्त कई आहे। ये भी चेक करो केतिरी परसेंटेज में आहे, है न, ये भी चेक करो। समय ते कार्य में लाए सघंदा आहियो न। ईअं न दुश्मन अची ऐं तलवार हले न, अथवा डाल जे समय तलवार ऐं तलवार जे समय डाल यादि अची वञे। जंहिं समय जंहिं चीज़ जी आवश्यकता आहे उन समय उहो यूज़ करो, तॾहिं विजयी थी वेंदासीं। त बाबा असांखे छा था चवनि, हिकु त विच विच में अभ्यास करो। हाणे बैठक योग जो समय न ढूंढो कि जॾहिं वेहींदमि तॾहिं योग कंदमि तॾहिं न, हलंदे फिरदे हिकु हिकु सेकेंड में देही अभिमानी स्थिति में थी करे परमधाम पहुची वञो, स्वर्ग पहुची वञो, संगम युग ते अची वञो, पंहिंजे भक्तनि वटि हली वञो, पोइ वापसि हिते। ॿियो बाबा चवनि था कि हाणे हर शक्ति हर गुण चेक करो। ॾिसो गुणनि जी लिस्ट त आहे न, हुनखे साम्हूं रखी छॾो, शक्तियुनि जी लिस्ट साम्हूं रखी छॾो, है न। जीअं ॿार पढ़ाई कंदा आहिनि न त हिते है न इंग्लिश वर्ड्स यादि करणा हूंदा आहिनि न त दीवार ते लॻाए छॾींदा आहिनि, पोइ हलंदे फिरदे उहो शब्द यादि पढ़ंदा रहंदा आहिनि। ईअं ई आहे न, तव्हां उहो गुणनि जी लिस्ट ऐं शक्तियुनि जी लिस्ट लॻाए छॾो ऐं विच विच में सॼे ॾींहं में हाणे चेक करो हिन गुण जी ज़रूरत आहे त इहे गुण यूज़ था करो,
हलो इहो गुण यूज़ था करे ॾिसूं, हलो ये शक्ति यूज़ था करे छॾूं। त ईअं ई हाणे न हिननि खे अनुभूति करो, त अनुभूति करे असां ॿियनि खे ॿुधाईंदासीं न त मतिलबु यूज़ कंदासीं त ख़ुशी बि थींदी, कमाई बि थींदी, फ़ाइदो बि थींदो, विजय बि थी वेंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।